बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में हाज़िर थी चुको आहियां। सक़ाफ़ती रंगनि सां जरकियल, सक़ाफ़ती रंगनि सां सिंगारियल अॼु जो जेको सेट आहे उहो तव्हांखे यकीनन इहो ॾसु ॾिए थो या आगाही ॾिए थो त कल्चर डे वेझो आहे ऐं आचर ॾियारे पाण सबूरा सिंधी गॾिबासीं। हूअं बि गॾु आहियूं, दिलियूं बि गॾु आहिनि पंहिंजूं ऐं पंहिंजा ख़्याल बि गॾु हूंदा आहिनि, पर पाण खे ॿधी जो सबूत ॾियण जे लाइ छॾे सुंबर ते अञा वधीक मुतहद थियणो पवंदो ऐं क़ौम खे बल्कि इंटरनेशनली इहो पैगाम ॾियणो पवंदो त असां सिंधी हिकु आहियूं ऐं पंहिंजे सिंध जी, पंहिंजे देश जी, पंहिंजे दंग जी, पंहिंजे चढ़नि जी, पंहिंजे चंग जी ऐं पंहिंजनि ॿनियुनि जी ऐं ॿेटनि जी हिफ़ाज़त करणु असीं ॼाणूं था। ख़ैर, जेकी बि असांजा कामोरा वेठा आहिनि या जेकी बि सियासत में माण्हू वेठा आहिनि उन्हनि खे रब सानिया ॾे, अलाए जे कहिड़े तरफ़ असांजी सिंध खे वठी वञी रहिया आहिनि, पर पाण जेकी सिंधी आहियूं पंहिंजो जेको कमु आहे, हर को माण्हू जेकॾहिं पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करे, मज़ाहिमत पंहिंजो हक़ु आहे, पंहिंजो हक़ु छिनी वठणु पंहिंजो हक़ु आहे ऐं उस्ता बुखारी चवाणी त सोन बाज़ार खां गिनी वठिबो आहे ऐं हक़ु पंहिंजो छिनी वठिबो आहे। ईअं हक़ु पंहिंजो छिनी वठंदासीं ऐं पाण जिते जिते जेको बि प्लेटफॉर्म मिलंदो, जिते बि असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलंदो उते असां ॻाल्हाईंदासीं सिंध जे हक़नि जे लाइ, सिंध जी वहदत जे लाइ ऐं सिंध जी ख़ुशहालीअ जे लाइ। अॼु जेको प्रोग्राम पाण कयूं पिया उहो ख़ासि तौर ते दस्तकारी जे हवाले सां पाण कंदासीं त दस्तकारी आहे छा, हथ जे हुनर जी हिन लम्हे या हिन वक़्तु केतिरी वैल्यू आहे, माण्हू हथ जे हुनर खे केॾो पसंदि कनि था या नथा कनि। अॻे ज़माने में त पूरो कमु ई हथ जो हूंदो हुयो ऐं माण्हू ख़ासि तौर ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हथ जा जेकी आहिनि से नंढा नंढा कारखाना ॼमायूं वेठा हूंदा हुया। मूंखे यादि आहे त असांजे ख़ैरपुर में बि हिकिड़ी बनारस कॉलोनी हूंदी हुई, उन बनारस कॉलोनी में लुंगियूं बि ठहंदियूं हुयूं, उन में अंगोछा बि ठहंदा हुया, उन में टुवाल बि ठहंदा हुया, उन में हथ जा तमामु घणा जेके आहिनि से ईअं खणी चऊं त तमामु घणियूं शयूं हथ जूं ठहियूं वेंदियूं। ठटे में बि तमामु घणा असांजा जेकी वाढा हुया, ॾखण हुया या वरी कोरी हुया या इन खां सवाइ जेकी बि ख़ासि तौर ते कपिड़े जो कमु कनि पिया, उन मां मुख़्तलिफ़ शयूं नयूं नयूं ठाहिनि पिया। उन में अजरक थी वई, उन में लुंगी थी वई, उन में खेस थी वई, उन में शाल थी वई, उन में टोपी थी वई। हाणे त अलाए छा छा ठहे पियो हथ सां। ऐं हथ जा जेके गुलदान बि अॻे ॾिसंदा हुआसीं पाण, अञा ताईं हथ जा गुलदान असांजे घरनि में पिया आहिनि। पुराणा जेकी दोस्त असांजा साथी हिन वक़्तु ॾिसनि पिया उन्हनि खे यकीनन इहा ॼाण हूंदी त कीअं न इहे हथ जा हुनर तव्हां ऐं असांजी सक़ाफ़त जो हिसो रहिया आहिनि ऐं हथ जे हुनर खे हथी ॾियण में तव्हां ऐं असां पंहिंजो किरदारु केतिरो अदा कयो आहे ऐं हथ जे हुनर खे दरपेश चैलेंजिस कहिड़ा आहिनि, इन ते पाण ॻाल्हाईंदासीं। छो त आउं ॾिसां थो त समूरा जेके असांजा दोस्त आहिनि, ख़ासि तौर ते जेकॾहिं असां सक़ाफ़त जे हवाले सां ॿ चारि नाला अहिड़ा मुंहिंजे ज़हन में गर्दिश कंदा आहिनि, उहे माण्हू पाण मुरादो तमामु घणा जेके आहिनि से उहे पाण मुरादो सक़ाफ़त जी ख़िदमत कंदा आहिनि, पर सक़ाफ़त वारा या सक़ाफ़त खे प्रोमोट करण वारा असीं माण्हू उन्हनि खे केतिरो खणी ईअं चऊं था त बल ॾियूं था, केतिरी ताक़त ॾियूं था, केतिरो हौसलो ॾियूं था ऐं असां उन्हनि जूं शयूं ख़रीद करण में केतिरो पंहिंजो किरदारु अदा कयूं था। हीअ जेका मूंखे वेस्टकोट पातल आहे जंहिंमें अजरक जा रंग नुमाया आहिनि, इहो बि असांजो प्यारो मोहतरम दोस्त मोहम्मद इस्माइल पंवर साहिब गिफ्ट कई आहे। ऐं मोहम्मद इस्माइल पंवर साहिबु उहो बि सक़ाफ़ती मैदान में पंहिंजो वटि पाण आहे। माना मोहम्मद इस्माइल पंवर साहिब जे ज़हन में जेकी शयूं हूंदियूं आहिनि न उहे वरी प्रिंट कराए छॾींदो आहे, उहे वरी छापे छॾींदो आहे या कंहिं हथ जे कारीगर खे चवंदो आहे त बाबा मूंखे हीअ शइ हीअं खपे, हुनजे दिमाग़ में को कंप्यूटर वेठल आहे। मूंखे त कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे। सो बहरहाल सक़ाफ़ती तमामु घणी ख़िदमत कंदो आहे। ऐं मूंखे सवेर जॾहिं असांजे स्टूडियोज़ में पहुतो, मौज़ूद महिमान सां तव्हांजो तारुफ़ करायां थो, पर इस्माइल पंवर साहिब असां सां गॾु आहे, उनजो ग़ाइबाना फ़िलहाल तारुफ़ तव्हां मुंहिंजे वातां ॿुधो त इस्माइल पंवर साहिब सां जॾहिं कचहरी थी पए त उन चयो त अॼुकल्ह माना जेकी कोरोना जी जेका वबा आहे, इन सूरत हाल में माण्हू पंहिंजे खाइण में ई पूरा आहिनि। मतिलबु माण्हू पंहिंजा ॿ वेला जेकी मानीअ जा आहिनि उन्हनि जो बंदोबस्तु करण में ई तमामु घणा ॾुखियाईअ जो शिकार आहिनि। त इन समय जेकॾहिं सक़ाफ़ती ॾींहुं भरपूर नमूने सां पाण मल्हायूं था त उनजे लाइ ख़र्चु किथां ईंदो, उनजे लाइ ॾोकड़ किथां ईंदा। माण्हू जेकॾहिं का शइ सक़ाफ़ती वठे बि सही त पोइ वरी पेट कीअं पाले, वॾो मसइलो आहे पंहिंजी जॻह ते इहो। किन वटि त पुराणा जेके आहिनि से वेस पिया आहिनि, टोपियूं अजरक संभाले के माण्हू रखंदा आहिनि, पर के वरी मूं वांगुरु अहिड़ा हूंदा आहिनि जेकी वरी दोस्त उन खां फुरे वेंदा आहिनि शयूं त पोइ उहे दोस्त वरी नए साल वरी नई का शइ वठंदा। सो उन्हनि जे लाइ वरी हिन भेरे ज़ाहिर आहे त एतिरो सॼो ख़र्चु जॾहिं अॻ में ई बुख बेरोज़गारी बदहाली सिंध में काहे पई आहे, पूरे पाकिस्तान जी इंटरनेशनली सूरत हाल बि एॾी का ख़ासि न आहे। त इन सूरत हाल में इस्माइल पंवर साहिब मूंखे ॿुधायो पए त मूं वटि मुंहिंजे शॉप ते जेको गुलशन अदीद में हुननि जो शॉप आहे त ॿुधाइनि था त मूं वटि 80 रुपए वारो बि अजरक आहे जेको ॿार वेयर करे सघनि था, पाए सघनि था।
सो मुख़्तलिफ़ आइडियाज़ ते कमु कंदो आहे, सकाफ़त खे हथी ॾियण में पंहिंजो किरदारु ऐं ख़ासि तौर ते आर्टिस्टनि सां मुहबत जो सबूत इन करे ॾींदो आहे। ऐं ॾिसंदो आहियां त सवेर जॾहिं मूंसां मिलियो त हिकिड़ो जुमिलो मां ॿियो बि चयो त अॼुकल्ह इस्माइल पंवर साहिब फुल फॉर्म में आहे साईं, बाक़ाइदा सकाफ़त जे रंगनि सां टिमटार मोहबती माण्हू, ऐं जेको बि दोस्त हुनखे मिलंदो आहे त हुनजे बैग में 3-4 अजरक पिया ई हूंदा आहिनि, पर अजरक बि ओरिजिनल हूंदा आहिनि, माना सुठे माना कपिड़े वारा, सुठे छापे वारा भला अजरक तोहफ़े तो ॾींदो आहे। सो मौज़ूद महिमान जो तारीफ़ तव्हां सां कराईंदो हलां थो, ऐं अॼु हथ जे हुनरनि ते पाण घणो ॻाल्हाईंदासीं त हथ जे हुनर खे पाण वटि केतिरी पज़ीराई मिले थी या मिलणु घुरिजे, या हुकूमती सतह ते इन सिलसिले में कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि जो हथ जे हुनर खे तमामु घणी हथी मिले ऐं माण्हू इन पासे माइल थियनि। माण्हुनि खे हथ जा हुनर पाण ॾे छिके वठंदा आहिनि, पर वसायल न हूंदा आहिनि ख़रीद करण जा। सो सभ खां पहिरियां त जेको मां ॻाल्हायां पियो मोहम्मद इस्माइल पंवर साहिब ते, त मोहम्मद इस्माइल पंवर साहिब खे ई भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं, कीअं आहियो? ठीकु आहियो? सभु ख़ैर, अल्लाह जी महिरबानी ऐं वॾी महिरबानी तव्हांजी महिरबानी जो तव्हां एतिरो सारो मुंहिंजे लाइ लफ़्ज़ चया। सर यकीनन मां हिन धरती जो हिसो आहियां ऐं असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे पंहिंजी सकाफ़त, पंहिंजे कल्चर ऐं उनखे प्रमोट करण जे लाइ पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा कयूं। ऐं सिंध TV जी महिरबानी ऐं सलाम सिंध जी महिरबानी जो मूंखे हिते घुरायो, मौक़ो ॾिनो। तव्हां सां इलाही सारी कचहरी करणी आहे, तव्हां एॾो सारो कमु कयो पिया, ऐं इन कम में जेकी मुश्किलातूं आहिनि उन्हनि ते बि पाण ॻाल्हाईंदासीं। ॿिया जेकी मौज़ूद महिमान आहिनि उन्हनि जो तारीफ़ तव्हां सां कराईंदा हलूं। पाण ॾाढा सीनियर सहाफ़ी बि आहिनि, सुठा सहाफ़ी बि आहिनि, ऐं ॾाढा सुठा मोहबती माण्हू बि आहिनि, ऐं अख़बारी दुनिया में या मैगज़ीन जी दुनिया में हुनजो हिकिड़ो पंहिंजो नाम आहे। असांजे प्रोग्राम में ईंदा आहिनि त सहाफ़ती कचहरी त पाण घणी कंदा आहियूं, पर अॼु वरी सकाफ़त ते पाण उन्हनि सां तमामु घणी कचहरी कंदासीं। सो जेकी बि मौज़ूद महिमान ईंदा आहिनि उन्हनि मां कुझु न कुझु सिखण जे लाइ मिलंदो आहे। अॼु बि के ॻाल्हियूं दिलि में सांढण जहिड़ियूं तव्हां ऐं असांजे पले पवंदियूं। सो भलीकार चऊं था असां पंहिंजे दोस्त रसूल बख़्श चना साहिब खे। अस्सलाम वालेकुम साईं, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, वॾी महिरबानी। टोपी ऐं अजरक शान असांजो माशाअल्लाह, ॾाढा सुहिणा था लॻो। ऐं तव्हां सां गॾु जिते बि तव्हांजो ज़िक्र ईंदो आहे त पोइ वरी गुलशन जो ज़िक्र अची वेंदो आहे। इहो प्यारु हुजे जिते किथे गॾु ई नज़र अचो अला करे। सो गुलशन सिंधू साहिबा सुठी शाइर आहे, सुहिणी शाइर आहे सिंध धरतीअ जी, ऐं अॼु त बाक़ाइदा मूंखे मौक़ो मिलंदो छो त अॼु गुलशन सिंधू साहिबा खां सकाफ़ती शाइरी ॿुधंदासीं, धरती जी शाइरी ॿुधंदासीं। असांजे प्रोग्राम में जॾहिं बि ईंदी आहे त पोइ धरती जा शेर घणा ॿुधाईंदी आहे, ऐं असांजो जॾहिं नॉर्मल प्रोग्राम हूंदो आहे त उन वक़्तु आउं हुनखे चवंदो आहियां त को हज़रत इश्क बि ॿुधाए असांखे, चवंदी आहे न मुंहिंजो इश्क धरतीअ सां आहे। सो अॼु फुल जेको आहे सो असां धरतीअ जा हुन खां शेर ॿुधंदासीं। गुलशन सिंधू साहिबा भलीकार तव्हांखे, वॾी महिरबानी अची तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। ऐं ईद जो ॾींहुं आहे असांजे लाइ, कल्चर जो ॾींहुं, ऐं ॾाढो सुठो लॻंदो। मुख़्तलिफ़ टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं, कचहरी कंदासीं, सुठा सुहिणा कलाम बि तव्हां मौज़ूद महिमाननि खे ॿुधाईंदासीं। सुहिणी सिंध जो सुहिणो हिकिड़ो रागी असां सां गॾु आहे, ऐं उनजा तमामु घणा जेके आहिनि से मशहूरु कलाम बि मार्केट में माना हुनजी धूम मतियल आहे। अंग्रेज़ी, सिंधी, बलोची, अलाए कहिड़ा कहिड़ा कलाम ॻाईंदो आहे, उहे सभु कलाम अॼु ॿुधंदासीं। सो असां भलीकार चऊं था सुहिणे दोस्त सुरीले रागी शाहिद अली बंगवार साहिब खे। अस्सलाम वालेकुम साईं। बाबा हेर मेरे ख़ुशि आहे बाबा, जेकी सिंध में रहनि था सभु पंहिंजा सिंधी आहिनि। बाए माइक ते रही ॻाल्हायो। अल्हम्दुलिल्लाह साईं, त ख़ुशि आहे साईं, ठीक है, ठीक है अल्हम्दुलिल्लाह साईं, भला साईं करम। टोपी अजरक साईं सिंधियुनि जी सुञाण असां बि पाए छॾी आहे साईं। वाह वाह, ज़बरदस्त। उस्ताद मोहरम नाज़ असां सां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था, ऐं हर ॾींहुं असांजे प्रोग्राम खे रौनक बख़्शींदो आहे म्यूज़िक जे वसीले। उस्ताद मोहरम साईं भलीकार। बाबा भलीकार तव्हां को गीत जेकॾहिं सुबुह सुबुह तव्हां असांखे ॿुधायो त असां चांहि इन बहाने सां पी वठंदासीं, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी असां ते इहा। वाह वाह कयो साईं। जाग भिटाई घोट, जाग भिटाई घोट, तोखे सिंधड़ी थी सॾड़ा करे, मरन पयूं मारियूं ऐं काबू आहिनि कोट, अचु त तुंहिंजी ओट असां ॾाढनि खे ॾारे विझूं।
सिंध सिंधुअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई दुस मां सिंध सिंधुअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई दुस अमड़ खीर मल्हाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई दुस अमड़ खीर मल्हाई दुस तुंहिंजो अमड़ खीर आमा सिंध सिंधुअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई दुस मां सिंध सिंधुअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई दुस तुझे लोई जी लज रख भी का मेर न उन ते सहबी तुझे लोई जी लज रख भी का मेर न उन ते सहबी जह मेरी खई जे रख भी सा अख उन्हें दम कढ़बी जिए सिंध जी पढ़बी तस्वीर तो सा मोहब्बत कॾहिं न घटबी दम दीदासू पर वध जी भले सिर भी वञे ही कटजी सिर मां भी घड़न जाउडाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई दुस मां सिंध सिंधुअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई दुस मां सिंध सिंधुअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई दुस साड़ कदो जोगदारी मथा उन जे वहे भी यारी सिंध साड़ कदो जोगदारी मथा उन जे वहे भी यारी तारीख़ में लिख बोगदारी थींदो धरतीअ जो ॾोहारी कंदो हर को उन खां बेज़ारी असां देश जा जबला बारी असां पोरत ऐं सभु हारी था आणण चाहियूं बहारी तुंहिंजा पर बि बाग बणाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई दुस मां सिंध सिंधुअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई दुस मां सिंध सिंधुअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई दुस सिंध साड़ सिरन जा सौदा असां हे मुंहो शूदोदा सिंध साड़ ओ सिंध साड़ सिरन जा सौदा असां हे मुंहो शूदोदा जे आया रस्ता ओठा शबीरन हटदा जोधा शबीरन हट
सभु ख़त्म थी वेंदा हमेशा कंहिंजे आॾो सिर न झुकाईंदुसि तुंहिंजो अमड़ खीर मल्हाईंदुसि मां सिंध सिंधूअ जी सजाईंदुसि तुंहिंजो अमड़ खीर मल्हाईंदुसि मां सिंध सिंधूअ जी सजाईंदुसि तुंहिंजो अमड़ खीर मल्हाईंदुसि अमड़ खीर मल्हाईंदुसि तुंहिंजो अमड़ खीर मल्हाईंदुसि अमड़ खीर मल्हाईंदुसि तुंहिंजो अमड़ खीर मां सिंध सिंधूअ जी सजाईंदुसि तुंहिंजो अमड़ खीर मल्हाईंदुसि मां सिंध सिंधूअ जी सजाईंदुसि तुंहिंजो अमड़ खीर मल्हाईंदुसि मां सिंध सिंधूअ जी सजाईंदुसि तुंहिंजो अमड़ खीर मल्हाईंदुसि मां सिंध सिंधूअ जी सजाईंदुसि तुंहिंजो अमड़ खीर मल्हाईंदुसि वाह साईं वाह, वाह साईं वाह, वाह साईं वाह। ताज़गी अची वई, फ़रहत मिली वई। सिंध जो जॾहिं गीत ॿुधंदा आहियूं त वाक़ई मज़ो अची वेंदो आहे। नंढड़ी साई वठूं था, कचहरी पोइ था कयूं। छा ख़्यालु आहे तव्हांजो? फनकार बि साई वठे, नंढड़ी साई वठूं था, जल्दी मोटी अचूं था। तव्हां असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो सकाफ़ती रंगनि सां सजायल ई प्रोग्राम सलाम सिंध। जी सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। शाहिद अली बंगवार साहिब जी आवाज़ में हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम पाण ॿुधी चुकासीं। मौज़ महिमान असांजे प्रोग्राम जो हिसो आहिनि, उन्हनि सां कचहरी कयूं था। पर हिन वक़्तु हिकिड़ी मानाइती भेण असांजे प्रोग्राम में शरीक थी आहे ऐं इलाही वक़्त खां पोइ असांजे प्रोग्राम में उहा आई आहे। उनखे आउं तहे दिलि सां उनजो शुक्रगुज़ार बि आहियां ऐं उनखे तहे दिलि सां भलीकार बि चवां थो। कल्चरल जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं, सकाफ़ती जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त सकाफ़ती रंगनि खे प्रोमोट करण में, सकाफ़ती लिबास खे प्रोमोट करण में, सकाफ़ती वॻनि वेसनि खे प्रोमोट करण में, उन्हनि खे अती ॾियण में इन अदीअ जो बि तमामु घणो किरदारु आहे। सो असीं भलीकार चऊं था पंहिंजी भेण अतिया इस्माइल खे। अस्सलाम वालेकुम। अदी कीअं आहियो? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु। अञा ईअं नाराज़ लॻो? न न, हाणे ॿियो मौज़ू कोन्हे त इन ते न ॻाल्हायो। मूंखे अज़र साहब चयो नाराज़ हुई, हाणे आई आहे। नाराज़गी जेकॾहिं हुजे या इहो हिकिड़ी असांजी कल्चर जो हिसो हुजणु खपे त सहप जो मादो असां में हुजणु खपे। ऐं अहिड़ी का ॻाल्हि हुई बि न। इहो त तव्हां मां चवां थो ॿ चारि टहक बि ॾियूं न, टहक सां उहो बि ॾींदासीं ऐं ख़ुशीअ सां ॾींदासीं। माशाल्लाह माशाल्लाह। इस्माइल साहब, आगाज़ तव्हां खां था कयूं त कीअं लॻंदो आहे? पहिरियां तव्हांजे कम ते पोइ था अचूं, पर कीअं लॻंदो आहे हीउ जॾहिं मेड़ाको थींदो आहे, जॾहिं हीउ ॾींहं ईंदा आहिनि वेझा वेझा, एज़ अ सिंधी तव्हांखे छा फील थींदो आहे? फ़ख़ुरु त सभिनी खे थींदो आहे, वधीक पंहिंजा अहसास बयानु कयो। माना असांजे लाइ यकीनन सभिनी सिंधियुनि जे लाइ जेके दुनिया जे कुंड कुर्छ में किथे बि रहनि था, उन्हनि जे लाइ हिकिड़ो सम्झो ईद खां घटि ॾींहुं कोन थो अचे। ऐं लाज़मी हर दफ़े को न को उन सां गॾु थीम बि अचे थो त हिन असांजे कल्चर ॾियण मल्हाइण जो हा मक़सदु छा आहे। हाणे हीउ मक़सदु असांजो आहे त माना पंहिंजे सिंध जी मालिकी करणु। त माना इहो असां वेस वॻा त पंहिंजा पायूं, पर उन सां गॾोगॾु पंहिंजी सिंध जी मालिकी कयूं। इहे ॿेट आहिनि, असांजा उन खां वसाइल आहिनि ऐं अलाह ताला असांजी हिन सिंध धरती खे मालामाल कयो आहे हर तरह सां। जेके कुदरती वसाइल जेके असां वटि आहिनि उहे कंहिं वटि कोन्हनि। ऐं जेके वरी सकाफ़त जेकी असांजी आहे सा हिन ख़िते में कंहिंजी कान्हे। त जेकॾहिं इस्लामाबाद में सदर ऐं वज़ीर आज़म वेठो आहे, कंहिं महिमान खे को तोहफ़ो ॾिए थो त उहो अजरक ॾिए थो।
सिंधी टोपी ॾे थो त ही फ़ख़्रु थिए थो त असां हिनखे सेलिब्रेट कयूं था ऐं हुन में अखियुनि खे वणंदड़ रंग आहे अजरक जो जॾहिं बि जिते बि अचे थो अजरक शामिल थिए थो त मज़ो अची बिल्कुलु सही आहे उहो थिए थो ऐं माण्हू अॻु में त वरले वरले को नज़र ईंदो हो त को अजरक टोपी पाए वेंदो आहे पर हाणे उहो नंढे माना वॾे शौक़ सां ऐं ईअं कोन्हे त को रुॻो सिंध जा माण्हू इहे माना सेलिब्रेट कनि था पर जॾहिं हिन तव्हां मीडिया जे थ्रू असांजी सॼो पाकिस्तान ॾिसे थो त पोइ मूंखे इहो फ़ख़्रु हासिलु आहे त मुंहिंजे गुलशन अतीत मां जेके ॿिया गैर सिंधी माण्हू रहनि था ॿियनि ॿोलियुनि वारा माण्हू रहनि था सॼे पाकिस्तान जा उहे ओतिरा ई सकाफ़ती वेस वॻा अजरकूं वठी वेंदा आहिनि जॾहिं हितां वेंदा आहिनि त पोइ उहो चाहे KPK में हुजे आज़ाद कश्मीर में हुजे या वरी पंजाब जेको माण्हू हुजे त उहो पंहिंजनि प्यारनि जे लाइ वेस वॻा इहे सिंधी सकाफ़ती वेस वॻा वठी वेंदो छो त ॿियूं त सभु शयूं हुते मिलनि पियूं पर वरी उतां फरमाइश बि ईंदी आहे त हाणे जॾहिं अची थो त तव्हां असांजे लाइ हे शयूं वठी अचिजो तव्हां यकीन कयो त जॾहिं असां पोएं साल में को कंटिन्यू 24 कलाक असां कमु करण खां पोइ असां चयो हाणे भला घर वञूं त ओॾी महिल हिकिड़ी पंजाबी फैमिली अची वई उहा लिस्ट खणी आई बाक़ाइदे माप जा वेस वॻा मूं वटि घणा मौजूदु हुया हुननि देरि ताईं शॉपिंग कई असां 12 खां पोइ उहो शॉप बंदि कयोसीं त उहो ओॾी महिल हुननि खे उतां अची विया त इहो सॼो मीडिया जे थ्रू हीअ असांजी जेकी सकाफ़त आहे सॼी दुनिया में वञे पई असांजा सिंधी उहे चाहे टोरंटो में हुजनि चाहे अमेरिका में हुजनि चाहे ऑस्ट्रेलिया में हुजनि चाहे साउथ अफ्रीके मां वेठा हुजनि उहे बि उन्हनि ॾींहंनि खे सेलिब्रेट हाणे त माशाल्लाह सिंध हुकूमत इन ॻाल्हि जी बि जाइ तरी छॾी आहे त पंहिंजी गाॾियुनि जो जेको नंबर प्लेट आहे उनखे बि अजरक वारो नंबर प्लेट हुजणु घुरिजे ॾाढी सुठी ॻाल्हि आहे इन ॾींहं खां पोइ हिकिड़ो प्रेशर सही आहे पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त माना असां जेके ॿार जेको घणो सेलिब्रेट करे थो उहो ॿार थो करे ऐं ॿार माना किथे कॾहिं तकलीफ़ बि थींदी आहे असांखे त उहो ॿार जा वालिदेन जॾहिं हुन ॿार जी ज़रूरत पूरी न करे सघंदा हुजनि ॾिसो ॿार ओसे पासे में ॾिसे थो टीवी ॾिसे थो अजरक टोपियूं ॾिसे थो पोइ पंहिंजी पीउ माउ खे चवे थो टोपी अजरक वठी ॾियो हाणे उहो वठण जे लाइ जॾहिं कंहिं दुकान ते वञनि था ऐं हिन महांगाई जे दौर में जिथे ॾिसो 30-35 रुपए खां अटो 70 रुपया किलो ते हले वियो 50 रुपए जी खंड 100 रुपए जे ते हली वई त जेको मज़ूरी कंदड़ माण्हू उहो पंहिंजे ॿारनि जो पेट गुज़र कीअं कंदो हूंदो त टोपी अजरक उन्हनि खे किथां वठी ॾे त मां इहो सम्झंदो आहियां त इहा रियासत जी ज़िमेदारी आहे त मुल्क में एतिरी ख़ुशहाली हुजे त उहो ग़रीब माण्हू जेकॾहिं वॾो माण्हू जो ॿार बि टोपी अजरक पाए थो त ग़रीब जे ॿार खे हक़ आहे त उहो उन ॾींहं ते टोपी अजरक पाए सेलिब्रेट करे सघे थो हिकिड़ो नंढड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त चंद ॾींहं पहिरें रात जे टाइम ते को कस्टमर आयो माना हिकिड़ी ख़ातून हुई हुन सां गॾु हुनजी ससु हुई 2 न्याणियूं हुयूं उहे आया अची बीठा हुननि को ड्रेस हुई ड्रेस हुननि हालांकि ड्रेस माना सिंधी सकाफ़त जी न हुई ॿिए कल्चर जी हुई हुननि पसंदि कई पुछियो मां चुप हेतिरनि पैसनि जी आहे 3500 जी आहे केतिरी घटि कंदी असांजो लिखियलु हूंदो आहे फिक्स प्राइस पर पोइ वरी ॾिसंदा आहियूं त जॾहिं हाणे केरु चवे थो छो थो चवे मां चयो तव्हां 3200 रुपया ॾिजो चई घटि न कंदे मां चयो न मां चयो फिक्स प्राइस आहे उहो सॼी फैमिली हली वई 5-10 मिंट खां पोइ वरी उहा साॻी फैमिली मोटी आई त उहा ख़ातून अॻियां अची वई उनजी ससु पोयां हुन सां गॾु बीठी हिकिड़ी न्याणी गॾु बीठी हुअसि ॿी न्याणी पोइ ते बीठी हुअसि मूंखे चई त असां मोटी आया आहियूं हाणे त तूं ख़्यालु कर न मां चयो छा थियो चई मुंहिंजी न्याणी रोए थी पई पसंदि अची वई हुन नंढे मासूम ॿार खे इहा ख़बर ई कान्हे त मुंहिंजी पीउ वटि मुंहिंजे वालिदेन वटि एतिरा पैसा आहिनि बि या न आहिनि सो असां वटि 3000 तां ई वठो असांखे ॾियो ऐं हुन न्याणी जे अखियुनि जा ॻोढ़ा माना ख़ुश्क थी विया त मूंखे घणो अफ़सोस थियो ऐं मां सम्झां पियो त इहे हिन समाज हिन मुआशिरे जी हिते त हिकिड़ा माण्हू जिन वटि बेतहाशा दौलत थी वञे उनजे बावजूदि उनजो हिर्स ख़तमु कोन थो थिए यार को ग़रीबनि लाइ छॾियऊं या को हीअ सिंध असांजी तरक़ी करे सिंध जेके असांखे गैस आहे पेट्रोल आहे पंहिंजनि पाड़े वारनि जो या पंहिंजनि मिस्किननि जो ख़्यालु कयूं या घटि में घटि ख़ुशहाल त हुजूं सो अलाह करे मुंहिंजी हिन धरती जा माण्हू हर उहो माण्हू इन क़ाबिल हुजे त उनजा ॿारड़ा सकाफ़ती वेस वॻा वठी ऐं सेलिब्रेट करे रसूल बख़्श साहब तव्हां छा भला हिन भेरे को नओं को इतमाम कयो आहे प्रोग्राम खे अरेंज कया अथव सकाफ़ती या सहाफ़ती हर साल त असां जेको सो यारबाद शॉपिंग कईसीं बोरी बाज़ार सदर कराची में मिसिस मां त जॻह असांजे क़ौमी ईद आहे सर सिंधी अजरक टोपी असांजी शान आहे ऐं जेको 2 महीना पहिरियों मई जी न आयो त तव्हां ॾिसो तव्हां इहा लिखो 5000 पुराणी
यानी सकाफ़त सकाफ़त तहज़ीब निगाहबान सिंध सकाफ़त सही सही त अगरि असां माज़ीरा वेंदासीं त हीउ जेको आहे हेॾो वॾो शानदार प्रोग्राम सेलिब्रेट थींदा विया त जॾहिं पहिरें साल 5 सेप्टेम्बर 2008 ते हलफ़ खयों सदर ज़रदारी गार्ड हवाले प्रेसिडेंट हाउस इस्लामाबाद में त हिन जो जनवरी 2009 में काबुल में अफ़गानिस्तान दौरो तो सिंध अजरक टोपी पायो सही सही सिंधी टोपी हुअसि ऐं शाल हुअसि नेशनल मीडिया तनक़ीद जो निशानो बणायो त डॉक्टर शाहिद मसूद तनक़ीद निशानो बनायो हुअसि सही त उन वक़्तु काफ़ी माना तव्हां चैनल कावड़ जो समा हुयो हुन मां जेके कमेंट्स हुआ उहो ज़हर आलूदा हुआ सिंधी सकाफ़त तहज़ीब तमदुन सां साड़ पियो रखे हसद पियो रखे कीना परवरी ज़ाहिर थी जॾहिं ज़ाहिर थी ऐं जॾहिं ॾिसो हिकिड़ी शइ अचे थी चैनल ते त उहो सबूत आहे प्रूफ आहे सही सही पोइ त तव्हां कुझु बि कयो त बाबा हीअं तस्दीक थी वई तस्दीक करण ज़रूरत ई न आहे ठीकु आहे न त उन खां पोइ माना असांजे सिंधी मीडिया वारनि मां सेलिब्रेट कयो हाणे 2009 खां जो थियो सेलिब्रेट कयो असांजे शुरू खां इहा क़ौमी आहे असांजा असां कपिड़ा वड़ पाईंदा आहियूं ॿार बच्चा सभु जेको बि आहे माना हाणे उहो ई जुमिलो वरी इस्तेमालु कयूं त हाणे घटि न थींदी हा न ॾिसो हिकिड़ी हालत पहिरें साल मूंखे यादि आहे त भाऊ इस्माइल कराची प्रेस क्लब असां बि हुआसीं बैनर बिठाए ॾांहुं त घटि माण्हू आहे हीअ सची ॻाल्हि आहे पर 2000 में जोश ऐं खरोज जेको मिलियो न जेको उरूज मिलियो सिंधी कल्चर डे खे सिंध अजर टोपी खे आहिस्ते आहिस्ते हाणे त साईं हाणे मां सभु ॻाल्हि कयां त 3 ॾियार पाते असां वियाऊं बोरी बाज़ार त असां चयो पिया त असांखे माना हिकिड़ो पूरो जेको आहे घरवारी जेको लिबास हुजे सिंधी कल्चर वारो हुन चयो भाऊ हिकिड़ो पंजाब जो माण्हू आयो उहो 35 जोड़ा इहे वठी वियो आहे हिकिड़ो न बचियो आहे वाह 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 त मतलब चवंदा असांजी ॿी ज़बान वारा बि एॾे माना मुतासिर आहिनि हाणे कचहरी कयूं था इहे असांजी वधियूं बि वेठियूं आहिनि ईअं वरी मयार न ॾियनि त मर्द पाण में ॻाल्हाइण असांखे लॻे कोन हूअं त ॿुधा थी औरतूं घणियूं कचहरियूं पर मर्द इलाही थी विया आहिनि असां वॼणियूं आहियूं त ईअं न थिए नाइंसाफ़ी न थींदी अदी तव्हां का शाइरी कई आहे हिन भेरे सकाफ़ती जीअं त मुंहिंजी शाइरी हूअं ई धरतीअ जी हूंदी आहे माशाल्लाह कोशिशि कंदी आहियां त घणे क़दुरु अहिड़ियूं शयूं अॻियां आणियूं जेको असांजो सिर्फ़ु प्रॉब्लम न हुजे असांजे मुआशिरे जो हुजे असांजे सिंधी मारवाड़नि जो हुजे सिंध जो हुजे उहो ई असांजी शाइरी में जो छो त असां ते सभ खां पहिरियों हक़ असांजी धरतीअ जो आहे उन खां पोइ असांखे असां ते असांजो हक़ आहे सही 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 पोइ हिन भेरे छा माना लिखियो अथव या उहे शहर न उहे ई न तव्हां तेसि ताईं डायरी ॻोल्हियो ऐं सिलेक्ट कयो अदी अतिया खां मां पुछां कयां अदी छा हिन भेरे डिज़ाइन को नओं कयो अथव अजरक टोप जो जेको आहे सो ही त लिबास तव्हांखे ॾाढो सुठो लॻे थो मर्दनि जे लाइ बि का शइ तयारु कई अथव रुॻो औरतुनि जे लाइ आहे तव्हां विसारे छॾी आहे सभ खां अवल तव्हांखे पारायो हुयो यादि कयो अच्छा इहा ॻाल्हि त अदा जीअं ज़िक्र कयो त 2009 में पोइ त महिरबानी उन माण्हूअ जी करणु खपे न जंहिं तनक़ीद जो निशानो ठाहे सॼी सिंधी क़ौम खे यादि ॾियारे छॾियो त अजरक टोपी ज़रूरी आहे त इन करे अजरक टोपी त ख़ैर असांजी हूअं बि कुझु जेके शहर जा इलाइक़ा आहिनि उन्हनि में नथी पाती वञे बाक़ी जेका सिंध जा ॻोठ आहिनि या नंढा शहर आहिनि उन्हनि में त अञा उहो ई राइज आहे असां वरी इहा सियाणप कईसीं अदा इस्माइल चयो त जेके मिसकिन माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ मिसकिन माण्हू हाणे बि पाइनि था पिया मां वरी जेको मथियों तबिको आहे न जंहिं सचमुच असांजी ट्रेडिशन खे विसारे छॾियो आहे मां वरी उनखे हथीको कयो मां वरी उन पंहिंजी शइ खे मॉडर्नाइज़ करे इन ते पाण अञा कचहरी कयूं था तफ़सीली त इहो किसो मूंखे ड्रिगो थो लॻे नंढो ब्रेक वठूं था नंढी साई वठूं था मोटी अचूं था कचहरी असांजी क़ाइमु आहे मुहबतूं बि क़ाइमु रहंदियूं ईअं ई ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशामदीद लख थोरा ऐं सभई मुज़ महिमान पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां तयारियुनि में फ़ोन ते बि लॻा पिया आहिनि ऐं माण्हुनि खे ॿुधाइनि था त बाबा हीअ ड्रेस मां सिलेक्ट करे छॾी आहे तव्हां माना हीअ ऑर्डर वठिजो हीअ ऑर्डर न ॾिजो सो कारोबारी जेको आहे सो हज़रात असां सां गॾु आहिनि सो हुननि जो कार वहिंवार भले थो पियो असां पंहिंजो प्रोग्राम जारी रखूं था अदी तव्हां ॻाल्हि पे कई त तव्हां हथीकू कयो मथे तबिके जे माण्हुनि खे
जेका नई जनरेशन आहे स्पेशली जेके छोकिरियूं आहिनि उहे सिंधी बर्थ गज इहे असांजे बुज़ुर्गनि जो ॼण विरसो हुयो ॿारनि त इहो चयो त के इन चङो थियो जो इन ज़माने में असां न पैदा थियासीं न त असांखे बि पाइणा पवंदा बसि उन 2009 वारे माण्हूअ वांगुरु मूंखे बि ज़िद अची वई त हाणे इहा तव्हां सभिनी खे पढ़ाइणी आहे पोइ उनखे वरी असां नई जनरेशन लाइ तयारु कयोसीं मॉडर्नाइज़ कयोसीं हाणे ॾाढे शौक़ सां पाइनि था पिया सिंधी गैर सिंधी सॼे पाकिस्तान में पाकिस्तान खां ॿाहिरि बि तमामु घणो पसंदि थो कयो तव्हांजो आहे जीअं अदा जो शॉप आहे को आउटलेट वग़ैरह आहे या घर में ई ऑनलाइन कोविड खां पोइ त ऑनलाइन थी वियो आहे अॼुकल्ह ऑनलाइन वॾो हिकिड़ो सिलसिलो कारोबारी ऑनलाइन ज़बरदस्त हले थो बाक़ी इहे पेज ठहियल आहिनि ऐं कपिड़ा ठाहियूं था ऑर्डर पूरा कयूं था जेको करे थो सही पोइ मार्केट में कपिड़ा पाण वञी वठो या इन जे लाइ बि तव्हां वधियूं सरतियूं मुक़रर आहिनि न उहे वरी जेके ॻोठनि में मायूं हुनरमंद त शुरूअ खां ई आहिनि जेके वांदियूं वाजियूं वेठियूं हुयूं मां डिज़ाइनिंग कंदी आहियां मार्केट में सिलेक्शन कपिड़े जी सभु कुझु पर असुल कमु उन्हनि जो हूंदो आहे उन्हनि खे थोरो गाइड करणो पवंदो आहे ऐं पोइ वरी उहे बर्थ उहे थियूं भरनि सॼो कुझु उहा शइ तयारु थी बसि हिन बर्थनि ते हिन कमनि ते पाण कचहरी कयूं था अधी को शाइरी ॿुधूं अधी छा ॿुधाईंदो पंहिंजे आवाज़ में गाए ॿुधायो या ईअं ॿुधायो तव्हांजी मर्ज़ी आहे सुर अहिड़ो न आहे सभु न थी हलिया वञनि न बर्दाश्त करे सघण जी सलाहियत आहे न इन करे ॿुधाइजो तमामु घणो सुरीलो आहे जी जी अदी जी भेण इरशाद चवण जी ज़रूरत न आहे या वेठो बस तव्हां वेठा हो कीना कंहिंजो भउ वाई आहे जी कीना कंहिंजो भउ कीना कंहिंजो भउ कीना कंहिंजो भउ सिंधी टोपी साणा साथी वाह 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 पंहिंजी सकाफ़त उजागर कबी वाह वाह पंहिंजी सकाफ़त उजागर कबी डिॼूं कंहिंखां छो सिंधी टोपी साणा साथी वाह 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 मट न अजरक जो हित मट न अजरक जो हित सारे संसार में को वाह सिंधी टोपी साणा साथी वाह 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 ही पटको कुहाड़ी शान आहे ही पटको कुहाड़ी शान आहे ऐं पिणा क़ौमी विरसो सिंधी टोपी साणा साथी वाह 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 ही को करंट अफेयर न आहे ही को करंट अफेयर न आहे ही त अज़ल लाकू किसो सिंधी टोपी साणा साथी डिॼूं कंहिंखां छो सिंधी टोपी साणा साथी वाह 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 समुंड किनारे अजरक ओढे वाह समुंड किनारे अजरक ओढे लिखियो अथमि चोसटो कीना कंहिंजो भउ सिंधी टोपी साणा साथी डिॼूं कंहिंखां छो सिंधी टोपी साणा साथी वाह 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 रसूल साहिब वाह वाह सिंधी टोपी साणवा साथी ऐसा सुणो फनकार बि साणवा साथी उनखे ॿुधूं पोइ कचहरी कयूं छा करंदा सो अदा साईं वाह जो कलाम पहिरियां ॿुधाई मज़ो अची वियो सो अहिड़ो ई को ईअं दिलफ़रेब कलाम झुमाइण वारो कलाम वाह 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 शाहिद अली बंगवार साहिब साईं हलिया हिकु हो तू प्यारा भरे पैर सागर हीरा सिंध जो सुहिणा सारी सिंध जो गॾिजी कयूं सैर दिल पर कर न देर मिल अची महबूब तू अचकी झरत केटी बंदर ते थर नगर दे अचकी झरत केटी बंदर ते थर नगर दे तोखे जीअ में जायूं माली दुस तुझे अदब में उथी भी हंदुस मुते दी कंदे मेरे बानी ते तो हवा थी वेंदी जानी अचकी झरत केटी बंदर ते थर नगर दे अचकी झरत केटी बंदर ते थर नगर दे तोखे जीअ में जायूं माली दुस तुझे अदब में उथी भी हंदुस मुते दी कंदे मेरे बानी ते तो हवा थी वेंदी जानी अचकी झरत केटी बंदर ते थर नगर दे अचकी झरत केटी बंदर ते थर नगर दे
तुझा मोर पीरी शहज़ोर पीरी तो ता जान भी कंदुस घोर पीरी तुझा मोर पीरी शहज़ोर पीरी तो ता जान भी कंदुस घोर पीरी मुसानी पंजो तूने भाई दे मुखे पंजे गले सालाई दे या उले दी दे कुर्बानी तो तब हवा थी वे दी जानी अच की झरते केटी बंदर ते थर नगर दे अच की झरते केटी बंदर ते थर नगर दे तो खजिए में जायूं मादी तुस मुझे तो भले उठी भी हंदुस मुझे एडी कदे मेरे बानी तो तब हवा थी वे दी जानी अच की झरते केटी बंदर ते थर नगर दे अच की झरते केटी बंदर ते थर नगर दे मूसा सुखन में चाहे दुखन में गडरा दे मिठा मुझे कखन में मूसा दुखन में चाहे सुखन में गडरा दे मिठा मुझे कखन में मां पीर बखाई हो घोड़ा तो बुरी दो ये जवा तो कदे मुते यहाँ एहसानी तो तब हवा थी वे दी जानी अच की झरत केटी बंदर ते थर नगर दे अच की झरत केटी बंदर ते थर नगर दे अच की झरत केटी बंदर ते थर नगर दे अच की झरत केटी बंदर ते थर नगर दे मिठा तू जो में वो उत्ते बीठो हूँ तो अल्लाह चाहे जानी तो सा साथ दी दो मिठा तू जो में वो उत्ते बीठो हूँ तो अल्लाह चाहे जानी तो सा साथ दी दो बड़ा भाला ही है तुझा भाई तुस बड़ा भाला ही है तुझा भाई तुस तो के बजे सीने सालाई तुस दीदी खत्म परेशानी वो तो हवा थी में दी जानी अच की झरत केटी बंदर ते थर नगर दे अच की झरत केटी बंदर ते थर नगर दे तो खजिए में जायूं मादी तुस तुझे अदब में उठी भी है तुस यहाँ मुझसे कदे मेरे बानी तो तब हवा थी वे दी जानी अच की झरत केटी बंदर ते थर नगर दे अच की झरत केटी बंदर ते थर नगर दे अच की झरत केटी बंदर ते थर नगर दे अच की झरत केटी बंदर ते थर नगर दे अच की झरत केटी बंदर ते थर नगर दे अच की झरत केटी बंदर ते थर नगर दे वाह दा शायद वाह 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 यार तुझी दिली दावत दा चुकी जरते केटी बंदर ते थर नंगर दे मश्करे चवणी किराओ किरणी एॾे चवंदा मसलो सो ज़बरदस्त ऐं नहीं असांजे पारां बि कोठ अथई हिकिड़ी ऐं असांजे पारां कोठ इहा अथई त इहे जुमला ॿुधी करे शाइरी आहे मूंखे बि हिकिड़ी माना जेको आहे कैफ़ियत शाइराणी अची वाह वाह ज़बरदस्त थोरो वॼाए ॾियां इहो ई सिंध जो सकाफ़त बाबा साईं मां वरी चवां तूं मुंहिंजी दिली दावत अथई ओ अचु छंछर ते हिन आचर ते या सूमर ते अचु छंछर ते हिन आचर ते या सूमर ते अंगारे ते तू न अचजा अरबा ते बंदूक जान खमीस जुमे ते दिल भर मता वेठो मन हुजाए घर अचु छंछर ते हिन आचर ते या सूमर ते अचु छंछर ते हिन आचर ते या सूमर ते अंगारे ते तू न अचजा अरबा ते बंदूक जान खमीस जुमे ते दिल भर मता वेठो मन हुजाए घर अचु छंछर ते हिन आचर ते या सूमर ते अच छंछर ते हिन आचर ते या सूमर ते सही न मां असां बि पंहिंजी दावत ॾींदे न बदिले में वाह तूं असां ॾे अचु सो महिमान नवाज़ सिंध आहे मोहबतूं ऐं शाइरीअ में जीअं ॻाल्हि हुई त अदब में उथी बीहंदुसि तोखे जीअ में जायूं ॾींदुसि रसूल साहिबु अञा बि मोहबत आहे माना पाण जहिड़ो कयूं
पाण काविड़ जऊं पर जेकॾहिं को महिमान या उहो ई लड़ी अचे थो दर ते त पोइ वेछा ख़तम थी था वञनि इहा सिंधियुनि जी सुञाणप आहे सकाफ़त आहे हा हा सो इहा मोहबत अञा बि बरक़रार आहे या थोरो ॾिसो था त अची वई आहे कमी मां इहो ॿुधायां त सिंध हज़ार सालनि खां आबाद आहे इनशाला सलामत रहंदी ऐं दुश्मन जेके बि कनि था ॿेटनि ते वसाइलनि ते वसीला कब्ज़ा कनि पिया 3 सालनि खां हाणे जज़ीरनि ते पर ही सूफ़ियनि जी जेकी आहे न औलिया करामनि जी जेकी आहे धरती जी हज़रत शहबाज़ दुनिया में 2.5 कलंदर हिकु शहबाज़ सां वॾा कलंदर शहबाज़ जी 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 सचा हज़रत सचा सरमस आहे शाह भिटाई आहे अब्दुल्ला शाह गाज़ी आहे त इहे औलिया कराम वेठा हूंदा इन जी बरकतूं आहिनि ऐं हीअ अलाह जा दोस्त आहिनि ॿुधो न साईं वरी जीअं थी अचे त टोपी सां साथी पाण खे परवाह न आहे सिंधी क़ौम में आहे जी मोहबत तो आहे न पर असां में विछोटियूं आहिनि असां में इत्तेफ़ाक़ न आहे इत्तेफ़ाक़ जे करे असां हर जॻह ते नाकाम आहियूं को बि शोबो ॾिसो था असां हिकु ॿई टंग कढणु पूरा हूंदा आहियूं इस्माइल भाई ईअं ॻाल्हि आहे न असां ॾिसंदासीं यार रसूल वचन मथे वञे टंग कढ वाह इच्छा जाए मथे वञे टंग कढी इस्माइल पहुचा भाई टंग कढी छो लॻल हूंदा ॿियनि खे असां नवाज़ींदा आहियूं टंग कटण जो बि सिलसिलो पुराणो थी वियो हाणे गोॾो ई चट था कनि वो जेको शाइरी कलाम ते आरी हाणे आरी जा कपिन था न बाक़ाइदा न हूंदो न फत कंदो आरी त चवण मूंखे नाइतफ़ाक़ी आहे अगरि असां अॼु बि वचन कयूं सिंधती सां सकावत सां मोहबत कयूं था प्योर असां सिंधी आहियूं असांखे मुज़ाहिरो करिणो पवंदो अमली मुज़ाहिरो करिणो पवंदो असांखे विछोटियूं ख़तमु करे हिकमत अमली तहत असांखे इत्तिहाद ऐं इत्तेफ़ाक़ सां असां अॻिते वधिणो आहे हिकु ॿिए साथ ॾियणो आहे तॾहिं कामयाबु थींदा सही साथ ते यादि आयो इस्माइल साहिबु चयो पिए त कॾहिं कॾहिं को उन वटि कस्टमर अचे थो जंहिं वटि ॾोकड़ घटि आहिनि त उनखे ॾेई थो छॾे माना ईअं फ्री में बि ॾिए थो या घटि रिआयत सां बि सकावती शयूं ॾिए थो हा नी तव्हां बि जेकॾहिं मजबूर लॉकडाउन आहे जेको आहे सो हाणे असां जेको सकावत खाते वारा ॾिसो था ॾियनि बि कुझु कोन था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ साईं ॾे लाड़ो कंदासीं तोखे छा खपे ॿुधाए कुआड़ी खपई टोपी खपई टोपी खपे ज़्यादा से ज़्यादा बस टोपी पाए टोपी ॾाढी सुठी पातल शौक़ीन आहियूं न असां टोपी पाराइण जो इस्माइल लाइ उहो ई माहिर साईं मां सभिनी खे तोहफ़े थो ॾींदो पॉज़िटिव माण्हू अचे तव्हां भला नालो बि तव्हांजो अती आहे त अतियो तव्हां करे सघो था ऐं मां अतियो कंदी आहियां जेकॾहिं मुंहिंजा जिन जिन खे अतियो कयो आहे न उहे साबित बल्कि ॾिसी मञींदा बि सही त अतियो मुंहिंजो घणो हूंदो आहे अच्छा माशाअल्लाह सही सही अतियो जेकॾहिं अतियो ॾियो या अदियो ॾियो कुझु न कुझु अतियो तोहफ़ो हूंदो आहे उहो जेको आहे न घणनि खे मां हदियो बि ॾिनो आहे तोहफ़ो बि ॾिनो आहे माशाअल्लाह माशाअल्लाह ऐं इहा चालाकी हूंदी आहे कस्टमर ठाहिण जी त तव्हां अवल ॾाढे प्यार सां उन्हनि खे फासायो उन्हनि खे पहिरायो जॾहिं उहे उन शइ जी आदत थी वञे माना इस्माइल साहिब मूंखे टियों चोथों पे रोज थोरी माना फासाइण जी कोशिशि भरपूर करे थो पर मां फासा नथो सही 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 अदी अब ऑर्डर्स वगैरह अचनि था माना हिकिड़ो रोज़गार बि आहे या हिकिड़ो मश्ग़ूलो आहे न तमामु न रोज़गार आहे हिकिड़ो थींदो आहे सकावत बेपनाह प्यार आहे अलाह साईं गंजनो हाणे पाण लाइ कयूं पिया पर रोज़गार बि थी वियो आहे बिल्कुलु बिल्कुलु सही जेके उहो चवां थी न हुनरमंद जेके औरतूं जेके वांदियूं वेठियूं हूंदियूं उन्हनि खे कमु अची वियो आहे सही सही ऐं उहे बिल्कुलु हिकु दोस्त असांजी हुन चयो त हाणे उहे पहिरियां उहे ॿियनि जे आसननि ते हूंदियूं त को ॾे असांखे कमु ॾे हाणे वरी जॾहिं ॾिठो अथऊं त इहा सकाफ़त जी शइ तमामु टीवियुनि ते अचे थी उन्हनि जे हथनि जा ठाहियल अचनि थियूं त उहो पाण खे बिज़नेस वुमेन हो पाण खे सम्झणु शुरू कनि थियूं असांखे त छड़ो हिकिड़ो विच ते हिकिड़ो ज़रियो थियूं सम्झनि हाणे डायरेक्ट डायलिंग थियूं कनि पर उनखे ख़बर न हुई उन्हनि खे इंटरनेट हलाइणो थी अचे या ऑनलाइन ख़बर न आहे उन्हनि खे त हिकिड़ो तव्हां उन्हनि खे परचेस करे मुनासिब क़ीमत ते उन्हनि जो बि रोज़गार थिए थो तव्हांजो बि हिकिड़ो सिलसिलो हले थो त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे स्पेशली तव्हांजे चैनल जेको आहे न उहा वॾी हथी ॾिनी आहे ज़ाहिर आहे जेको पाए थो माण्हू फेमस हिकिड़ो पाए थो त पोइ उहा शइ पोइ थी मशहूरु सही 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 त अदा इरशाद जागीराणी खे जेको स्टॉलर पातल हुयो न असांखे ओड़ो खपे सही सही त तव्हांजे पाइण सां 10 ऑर्डर ॿिया अची वेंदा सही सही ईअं सही इहा शइ ईअं सिलसिलो हलंदो सही था इन करे इस्माइल साहब तव्हांखे गिफ्ट इस्माइल लाइ वॾी महिरबानी फेमस हो इस्माइल साहिब हूअं बि ॾाढो प्यार कंदो सकावत सां ऐं सभिनी दोस्तनि खे ॾींदो रहंदो आहे इस्माइल साहिब ॾुखियायूं बि ॾाढियूं आयूं हूंदियूं माण्हुनि ने रोकियो बि हूंदो टोकियो बि हूंदो ॿियो को कारोबार करो भला हिन में
छाजे करे पियो आहिनि मुंहिंजी 2005 में स्पोर्ट्स जी शॉप खोली। अच्छा अच्छा। छो त मां क्रिकेट सां मुंहिंजो ताल्लुक़, मां स्टील टाउन जिम खाना जो प्रेसिडेंट, उन सां गॾोगॾु कराची सिटी क्रिकेट एसोसिएशन जो ज़ोन 4 जो सीनियर वाइस प्रेसिडेंट, काउंसिल में बि रहियो आहियां कराची सिटी क्रिकेट एसोसिएशन जे। त मां स्पोर्ट्स जी शॉप खोली। त यार असांखे को महांगियूं शयूं पियूं मिलनि, के सस्तियूं मिलनि या छा आहे, पर पोइ उन में छो त इहो कहिड़ो ज़मानो आहे साईं? ई 2005 जी ॻाल्हि आहे। अच्छा अच्छा। त हाणे उन में इहो थियो त हा साल जे अंदरि अंदरि ख़बर पइजी वई त किरायो घणो ॾियणो आहे। अच्छा अच्छा। पोइ वरी मां इन खे पंहिंजे कल्चर ॾांहुं वठी वियुसि। सही सही। उहो इन करे त मां इन खां अॻु में बि इहे शयूं अजरक ॾियणु, तोहफ़ो ॾियणु, इहो असांजो हूंदो हुयो। फंक्शन कयोसीं, अजरक वठी आयासीं, हैदराबाद मां वठी आयासीं। सही सही। पोइ उते गुलशन नदीद में माना किथां को वठणु वियुसि त मूंखे ॾाढो महांगो पियो मिले। पोइ मां चयो छो न असां पंहिंजे कल्चर खे प्रमोट कयूं, ऐं मां उनखे हैंडीक्राफ्ट जी तरफ़ वठी वियुसि। अच्छा अच्छा। मूंखे का ॾुखियाई कान थी। अच्छा अच्छा। मूंखे ॾुखियाई इन करे कान थी, मुंहिंजी जॉब बि हुई, ॿिया सोशल एक्टिविटीज़ बि हुयूं, मुंहिंजो पार्ट टाइम हुयो। अच्छा अच्छा। पर उन सां इहो थियो 2018 खां पोइ मां हिनखे फुल टाइम सगा में बि एक्टिव रहिया आहियो तव्हां? हा सगा में बि रहियुसि, पर असुलु आहे त का रुकावट कान्हे। साईं चए पियो त मां टंगू छिकणु भली केरु तव्हांजी टंगू छिके, पर जेकॾहिं तव्हां साबित क़दम आहियो, नेक नियती सां सचाई सां कमु कयो था, अॻिते वधो था, त अल्लाह ताला तव्हांजी मदद कंदो। इंसान केरु कंहिंजो ईअं हुजे त अधु दुनिया ख़तमु थी चुकी हुजे हा, त इंसान खे पंहिंजी महिनत पाण करणु खपे। अहिड़ी तरह 2018 खां वठी 2016 में मां कल्चर डिपार्टमेंट सां सम्झो साईं सरदार शाह जे करे कमु कयो। हीउ अहिड़ो मफलर मां ठाहियो, स्कार्फ ठाहियो, जेको आलमी इंटरनेशनल कॉन्फ्रेंस हुई मोहन जो दाड़ो ते, ऐं मूंखे चयो वियो त हे ठाहे ॾे। हीउ अजरक ॾाढो सुहिणो आहे जो तव्हांजे कुलनि ते नीरो अजरक आहे। हा हीअ माना हा थोरो मख़सूस अजरक आहे, माना हुन खां वधीक मख़सूस माण्हुनि जे लाइ लॻे त उन खां पोइ वरी इहो त आया कमु कजे। मूंखे चयो बि वियो त हे शयूं ठाहियो, हे शयूं ठाहियो, पर ॾिसो असां मशीनी कमु बि हले पियो, हथ जो कमु बि हले पियो। मशीनी हथ जे कम ते पाण ॻाल्हायूं त अहिड़ी साई जो मक़सदु आहे, जेकॾहिं इजाज़त ॾियो त। न इजाज़त चवंदो त साई न वठंदासीं। वठूं? हा भली वठो, जल्दी साई वठूं था। वञो केॾा महिल असां सां गॾु रहिजो, तव्हां ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां सां जुड़ियल आहियो ऐं सकाफ़ती रंगनि सां तव्हां बि हिन वक़्तु बाक़ाइदगी सां बंदोबस्त में हूंदो त कहिड़ा कहिड़ा रंग तव्हांखे उन ॾींहं ते पाइणा आहिनि। सुभाणे न परीहं सकाफ़ती ख़ासि इवेंट आहे असांजो तव्हांजो सिंधियुनि जो। सो प्रोग्राम में कचहरी इस्माइल साहिब सां हली पए, इन विच में अधी गुलशन सिंधू वरी अतिया इस्माइल माना भर में वञी वेही रही आहे। हाणे सुसुस करण में उन्हनि खे आसानी थींदी, परे 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 खां कचहरी उन्हनि खे मज़ो न पई ॾे। हाणे तव्हां वेही करे असांजूं भली गिलाऊं कयो, ठीकु आहे, पर असां वधीक हूं साईं अॼु अॼु। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि अदा चवणु चाहींदमि मां त अदा इस्माइल जी जेका तव्हां तारीफ़ कई न, मुंहिंजे बाबा जो हमनाम बि आहे ऐं असांजो अदा आहे, त असांखे तमामु घणी सपोर्ट कई आहे। सची ॻाल्हि आहे त जेका शइ सोचूं पिया था हे कयूं न करणु खपे, अदा चो न कयो तव्हां निकिरो जेके सकाफ़ती नुमाइशूं थींदियूं आहिनि या जेको उनमें अदा इस्माइल असांखे फुल सपोर्ट कंदो आहे ऐं हिन जो आशीर्वाद असांजे मथां हमेशह प्यार कंदड़ माण्हू आहे साईं। अलाह साईं तव्हांखे सिहत ॾे, तव्हां पंहिंजी कचहरी अध में छॾी पए त तव्हां कल्चर डिपार्टमेंट सां इहो कुझु मुआइदो कयो। ये गज असां वठंदासीं हैदराबाद मां, उन्हनि खां पुछंदो किथां जो ठहियल आहे, हीउ रुस्तम माना शिकारपुर उतां जो ठहियल आहे, ही भागनाड़ी जो आहे ठहियल। हाणे भागनाड़ी माना बलूचिस्तान देरा मुराद जमाली खां अॻियां आहे। सो वरी हाणे माना जीअं दी ईअं वञे थी कम जे लाइ, ईअं ई मां हितां बैग कपिड़नि जी भरे हिनखे चयो हैदराबाद वारे खे यार मूंखे फ़ोन नंबर ॾे मां वञा। त पहिरीं मां हिते शिकारपुर जे खानपुर ॻोठ में उते वियुसि। उहो हिकिड़ो माना मिडिल मैन आहिनि,
सही सही उहो सेठुनि खां माल वठंदा, उहो अॻिते कम वारनि खे ॾींदा ऐं वरी उन्हनि खां कलेक्ट करे वरी मोकिले ॾींदा। अच्छा, माना हिकिड़ो खफ़े वारो उन्हनि जो मिसाल 10 रुपया 20 रुपया फी हिकिड़े गले ते या गज ते उहो लॻंदो। अच्छा, अहिड़ी तरह मां भागनाड़ी ताईं पहुतुसि बलूचिस्तान में। वाह वाह। हाणे मुंहिंजो मक़सदु ईअं हुयो त जेकी गज असांखे फ़र्ज़ु कयो हिकिड़ो 300 में मिले थो, त उहो ई हुयो त जेकॾहिं मां उहा शर्ट ते मूंखे ठाहे ॾियनि, मां हिनखे ॿीणा टीणा पैसा ॾियानि ऐं शर्ट ते सुठे नमूने सां ठाहे ॾींदा, त जॾहिं शर्ट ते उहो ऑलरेडी हूंदो त माना सुठो लॻंदो। त जॾहिं मां भागनाड़ी में पहुतुसि जंहिं दोस्त वटि, हुन सां मुलाक़ातूं हुयूं, हैदराबाद में थींदियूं हुयूं, त मूंखे चई तव्हां आइडिया त सुठो खणी आया हो, पर हिते ईअं आहे त हिनजी मायुनि जी मर्ज़ी हूंदी त कमु कंदियूं, मर्ज़ी हूंदी त न कंदियूं। असां हिननि खे ॾींदा आहियूं ठपा लॻल कपिड़ो, जिते ठपो लॻल हूंदो, का माई शीशो भरींदी, का माई कुंडी जो कमु कंदी। हाणे जेकॾहिं तव्हां ड्रेस ॾिनी, तव्हांजी ड्रेसूं गुम थी वेंदियूं, कंहिंखे कुझु चई कोन सघंदासीं। अच्छा अच्छा। पोइ ईअं मूंखे मायूसी थी, त वरी मां वापसि अची वरी खानपुर में ॾिनो। अच्छा अच्छा। त मां चवां भला हिते तव्हां ॾियो, हुनखे पैसा बि ॾेई आयुसि। सही सही। त महीने खां पोइ हुन हैदराबाद वारे सेठ खे चयो त हे कपिड़ा मोकिलियूं था इस्माइल जा, ऐं 3000 रुपया उहो असांखे एडवांस ॾेई वियो, इहे तव्हां असांजे हिसाब मां कटे हुनखे ॾेई छॾिजो। अच्छा अच्छा। त माना मुंहिंजी इहा जेकी कोशिशि हुई, जेकी माई कमु करे थी, माना उहा नाकाम थी वई। वरी ॿीहर जॾहिं एप्लिक जो कमु थींदो हुयो हैदराबाद में, जेको इतफ़ाक़ सां हिकिड़े दफ़े उहा ख़ातून जॾहिं ड्रेसिस खणी आई, हाणे हिकिड़ी उन वक़्त में एप्लिक जी ड्रेस 120 रुपए 130 रुपए में उहा माई ठाहे थी। पोइ हुन में 2 ॾींहं लॻनि, हिकिड़ो ॾींहुं लॻे, 3 ॾींहं लॻी सघनि था। मां हुनखे चयो थी मां ॾियां थो, मां चाहियां थो तव्हांखे वधीक मुआवज़ो मिले। सही सही। पर उहो हुननि चयो तव्हां मुआवज़ो वधीक ॾींदो, पर हीउ कमु सुभाणे ख़राबु थी वेंदो, तव्हां खणंदव? तव्हां त हिते चूंडे खणो था। सही सही। त जॾहिं कमु तव्हांखे न वणंदो, तव्हांजे कस्टमर खे कीअं वणंदो? पोइ इहो बि ईअं ई थी वियो। त पर हाणे जेको अधी हथिया इस्माइल कमु करे पई, त उहो माना जिन खे अधी कमु कराए थी पई, माना उन्हनि खे मुआवज़ो त मां सम्झां थो त अधी बहितर ॾींदी हूंदी। पर असल जेकी ॻाल्हि आहे त जेके सिंध में कमु करण वारियूं जेके मायूं आहिनि, जेके औरतूं आहिनि, हाणे उहे बचियूं आहिनि जेके घर जो चुल्हो हलाइण में, ॿारण में पंहिंजे घर जी मदद कनि थियूं। मुंहिंजी शॉप ते बि ईंदियूं न मायूं, अधी ॿुधाईंदा था हे त गज मां बि ठाहींदी आहियां, सिलाई मां बि कंदी आहियां। मां चवंदी हाणे तूं कोन करे सघंदी, हाणे सिर्फ़ु उहे ई मायूं कनि थियूं, पर उन्हनि मायुनि खे उहो मुआवज़ो सही मिले ई कोन थो। अधी मिसाल हिकिड़ी 5 मायूं हूंदसि, 10 मायूं हूंदसि, पर हज़ारे मायूं आहिनि सिंध जे अंदरि। हाणे नंढड़ो मिसाल आहे त जॾहिं बि लाबारा थींदा, रोंबा थींदा या पुटुनि जो चूंडो थींदो, मायूं इन हथ जे हुनर खे छॾे करे लाबारे ते वेंदियूं, चूंडे ते वेंदियूं, उते 300 रुपया ॾियाड़ी मिलंदी, हेॾा 50 रुपया बि कोन मिलंदी। इहे सभु उन्हनि जो तव्हां वञो, माना ही पीश अचे थी पई हेॾे जोई वारो पासो, गुलिस्तान वारो पासो, थर में आहिनि, थर में जेको कमु थिए पियो। ऐं वरी जॾहिं असां ॾिसूं था ॿियो वरी किथे वञी कंहिंजे ड्राइंग रूम में शयूं लॻनि थियूं, त उहे माना हसत वठी था वञनि। पर उहो जेको हुनरमंद आहे, जेको इहो पोरियो करे थो, जंहिं वटि इहो फन आहे, जंहिं वटि उहो ॾांहुं आहे, उनखे मायूस न ॾियो। सभई असांजो सभिनी जो फर्ज़ आहे त उनखे मुनासिब वजूद ॾियूं। अदी गुलशन भला तव्हां पाण चवंदा आहिनि त औरतूं हूअं ई सुगड़ हूंदियूं आहिनि, पाण बि कुझु भर्थ वग़ैरह करे तव्हां माना लफ़्ज़ उणींदियूं आहियो न, लफ़्ज़नि जो भर्थ भरण जी न हूअं जेकॾहिं सिलाई वग़ैरह पाण कंदियूं आहियो? सिलाई बि कंदी आहियां, बाक़ी जॾहिं असां मूंखे यादि आहे असां कढ़ाई बि कंदियूं हूंदव? कढ़ाई ठाहींदी हूंदव? कढ़ाई ठाहींदे कढ़ाई कंदी आहियां। असां नंढा हुआसीं तॾहिं असांजी वालदा साहिबा रेलियूं हे वग़ैरह सभु घर जे लाइ ठाहींदी। असां मतिलबु जॾहिं हींअर ॾिसूं था त केॾो ॾुखियो कमु आहे उहो। हिकिड़ो टाको लॻाए हिकिड़ी डिज़ाइन उन ते सॼी मुरतब करण, ऐं उन में केॾो कमु खपे थो। असां त वञे साम्हूं उहे शयूं ॾिठियूं, पर मां सम्झां थी ॻोठ जूं औरतूं जी अदा ॻाल्हि कई त हाणे ॻोठ जे औरतुनि खे न ओतिरो लाभ मिले नथो जेतिरी हुनजी महिनत आहे। अक्सर शहरनि में अची उहा ड्रेस डबल थी थिए, पर हुननि खे उन जी घटि प्राइज़ मिले थी। हालांकि हुननि जे घर जो बि जेको आहे सो मसइलो मसाइल, जेको माली मुश्किलातूं, उहे बि हल नथियूं थी सघनि। उन जे करे माना उन्हनि औरतुनि खे उहो लाभ मिलणु खपे, ऐं उन जे लाइ माना असां सभिनी खे उहो पंहिंजो पंहिंजो किरदारु अगरि अदा कंदासीं त माशाअल्लाह उन्हनि औरतुनि जी जॾहिं असांखे जेसि ताईं जंहिं शइ जी नॉलेज न आहे त असां सिर्फ़ु चऊं था डिज़ाइन आहे,
ही त हू ठहियल आहे, ये चॉकलेट ठहियल आहे, टॉफी ठहियल आहे, पर जॾहिं उनखे तव्हां ॾिसो त केॾी महिनत आहे। सही सही महिनत सां गॾु मोहबत आहे टाके टाके सही सही। अॻे सभु औरतूं असांजी ॾाढी बि मूंखे यादि आहे, अलाह साईं हुनखे जन्नत में जॻह ॾे, सवड़ वग़ैरह ठाहींदी हुई त हिकिड़ी वॾी सुई हूंदी हुई ड्रिगी, सो हुन में धाॻो पोए करे सॼो ॾींहुं माना लॻी वेंदो ईअं पथार कंदी हुई। ऐं हाणे उहे न आहे माना असांजी वॾड़ियुनि में बि न आहे, सभु माना बाज़ारियूं शयूं ख़रीद करण जो हिकिड़ो सिलसिलो शुरू थी वियो आहे। जेका आहे उहा वरी ॿियनि आम माण्हुनि ठाहे शुरू कई आहे न हर जाइ ते, उन सुई जी ख़ैर उहा सुई वारो अॻे थींदो ईअं हुयो त शादी हूंदी हुई त सभु रिलियूं बि घर जूं औरतूं पाण ठाहींदियूं, बाबा आदे जी शादी आहे, न्याणीअ जो ॾाढ ठाहिणो आहे, रिलियूं बि हुन में ॾियणियूं आहिनि, विहाणा बि हुन में ठाहिणा जदीद दौर में वरी मशीनूं अची वयूं आहिनि, सही सही वरी उनखे अंग्रेजी में क्विल्टिंग था चवनि त उहा वरी सफ़ा सवलो कमु थो थिए। हाणे उहे जेके नानियूं ॾाॾियूं जेके चवंदियूं त असां पंहिंजो नूर खपायूं था, तव्हां वञी छड़ो अधु कलाक में उहा शइ कराए था अचो पिया, त इहा शइ वरी बिल्कुलु जेकी टीवी ॾिसनि था उन्हनि खे बि जेकॾहिं माज़ी करीब में वेंदो त तव्हांखे बि यादि हूंदो तव्हांजे घर जी बि का अमड़ का ॾाढी ज़रूरु तव्हांखे सॾु करे कंहिं चयो हूंदो बाबा अहिड़ी त जंहिं सुईअ में धाॻो त विझी ॾे। सो इहो सिलसिलो उहो सिस्टम जेको आहे सो हाणे न आहे रहियो। कॉल वठूं था, शामिल कयूं था, इस्माइल लाइ पोइ कचहरी कयूं था। अस्सलाम वालेकुम। ईंदे चवनी हा वींदे चवनी वे डोरे सारो देव अंगड़ा जे उन्हनि जे। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम भेण शाज़िया, कीअं आहियो? वधी ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां अदा, तव्हां ॿुधायो? माशाल्लाह तव्हांजो तमामु ज़बरदस्त प्रोग्राम। भला तव्हां कॾहिं कॾहिं था फ़ोन कयो? इहो मोबाइल में बैलेंस न हूंदो आहे या वक़्तु न हूंदो आहे? अदा शिकायतूं मूंखे करण जो मौक़ो न ॾियो, बाक़ी हाणे हा शिकायतूं करण जो मौक़ो माना इहो ॾोह असां ॾे हूंदो छॾियो त पोइ बिल्कुलु तॾहिं त चयमि न। सही 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 बसि पोइ इहो अदा रियली आउं कंदी आहियां, काल मां चवंदी आहियां त माना एॾो ज़बरदस्त प्रोग्राम कयो था त थोरो एप्रिशिएट कजे, महिमाननि खे भली तारीफ़ कजे, पर मतिलबु अटे न कंदा, नंबर हलाईंदा आहिनि। ख़ैर हा 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 सही सही। कॾहिं कॾहिं वरी तव्हां सोचींदा हूंदो नंबर हले थो, काल खणनि त कोन था। हा त ॾिसो न त पोइ कंहिंजो ॾोह थियो? हा ॾोह असांजो आहे, बसि हाणे हीअ ॾंड असां भरींदासीं। ठीकु आहे, छा कुझु ॿुधाईंदो, कुझु चवणु चाहींदो? हा तव्हां बिल्कुलु तव्हांखे एप्रिशिएट कबो त एॾो ज़बरदस्त प्रोग्राम पिया कयो, माशाअल्लाह एॾो ज़बरदस्त सेट सिंगारियो आहे, एॾा ज़बरदस्त महिमान हमेशह ईंदा आहिनि ऐं एॾो सुठो ॻाल्हाइनि था माशाअल्लाह सकाफ़त जे हवाले सां, ॾाढो सुठो थो लॻे, सभिनी खे ख़बर पवे थी। सही सही सही, वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां को कुझु ठीकु आहे, कॉल कटिजी वई आहे, वॾी महिरबानी अदी शाज़िया, तव्हां असांजे प्रोग्राम में हिसो वरितो। सो वरी हिकिड़ो कलाम सिंध जी ॻाल्हि थिए पई, असांजी सकाफ़ती ॻाल्हि थिए पई, त शायदि भंगवार साहिब वेठो आहे त भरपूर मौक़ो वठूं, शायदि साहिब खे काॾे वञिणो बि आहे, सो ही जेको आहे कलाम ॿुधाए करे वरी काॾे ॿिए हंधि भाई प्रोग्राम, अॼुकल्ह सीज़न आहे फनकारनि जी, सो सकाफ़ती सरगर्मी असां वरी माना हिते ॿ टे जेके प्रोग्राम करणा आहिनि, सो वाह वाह कजो अथई। न हटबो तोड़े साम्हूं अचे गोली, पोइते पेर न हटबो तोड़े साम्हूं अचे गोली, माउ ॾिनी लोली त सिंधड़ीअ तां सदके थी जो। सहंदो केर मयार वो यार, सहंदो केर मयार, सहंदो केर मयार वो यार, सहंदो केर मयार, सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो, जी जल ते सिर केर न ॾींदो, सहंदो केर मयार वो यार, सहंदो केर मयार, सहंदो केर मयार वो यार, जी जल ते सिर केर न ॾींदो, अमड़ ते सिर केर न ॾींदो, सहंदो केर मयार वो यार, सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो, सहंदो केर मयार। मरदा कई में हार वो यार, मरदा कई में हार,
ते सिर केर न ॾींदो जी जल ते सिर केर न ॾींदो सहंदो केर मयार वो यार सहंदो केर मयार सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो सहंदो केर मयार केसी रहंदी नेठ तड़हंदी ओ नेठ तड़हंदी केसी रहंदी नेठ तड़हंदी केसी रहंदी धोखे जी दीवार वो यार धोखे जी दीवार धोखे जी दीवार वो यार सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो जी जल ते सिर केर न ॾींदो सहंदो केर मयार वो यार सहंदो केर मयार सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो सहंदो केर मयार किरंदा कंध हज़ार वो यार किरंदा कंध हज़ार किरंदा कंध हज़ार वो यार किरंदा कंध हज़ार सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो जी जल ते सिर केर न ॾींदो सहंदो केर मयार वो यार सहंदो केर मयार सहंदो केर मयार वो यार सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो सहंदो केर मयार सहंदो केर मयार वो यार 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 सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो सहंदो केर मयार वाह वाह सही वाह सहंदो केर मयार कोई भी न सहंदो साईं सिंधड़ीअ ते ॻाल्हि ईंदी त पोइ सिर बि कुर्बान सो साईं शाहिद मकवार साहिब वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां क़ीमती वक़्तु ॾिनो सुबुह जो पर असांजे नाम तव्हां कयो लख थोरा तव्हांजा हिते नंढड़ी साई बि वठूं था मोटी अचूं था त वरी हिकिड़ो ॿियो सुहिणो रागी बि असांखे जॉइन कंदो उनजा कलाम बि तव्हांखे ॿुधायूं था कचहरी बि क़ाइमु रहंदी ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध जी सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था वॾी महिरबानी तव्हांजी ऐं वॾी महिरबानी अदा इस्माइल पंवर साहिब जी जंहिं वरी अजरक जो तोहफ़ो बि ब्रेक में मूंखे ॾेई छॾियो आहे ऐं अजरक मुंहिंजे कुलनि ते जेका हिन वक़्तु तव्हां ॾिसो पिया उहा इस्माइल पंवर साहिब जी मिलियल जेका असां सूखड़ी आहे तोहफ़ा ॾींदा कयो अहिड़ा प्यारा प्यारा तव्हांखे ॿुधाए थो कयां तोहफ़नि ॾियण सां हिकिड़ी तोहफ़ो सुनत आहे पंहिंजी तोहफ़े ॾियण सां प्यारु वधंदो आहे मोहबत वधंदी आहे पर तोहफ़े सां गॾोगॾु पाण जेकॾहिं माज़ीअ जी ॻाल्हि कयूं त पाण घरनि में जेकॾहिं का सुठी भाॼी चाढ़ींदा हुआसीं त पोइ पाड़े वारे खे हाणे इहो सिलसिलो घटिजी वियो आहे इन खे वापसि आणणु घुरिजे या बोर्ड चाढ़ियो ई कोन था घर में चकर जाए अॼुकल्ह महांगाई घणी थी आहे पंहिंजी पूरत जो माण्हू असर अथनि था ॿियनि खे किथां ॾियनि हिकिड़े दोस्त पोस्ट लॻी फेसबुक ते माण्हू जेके आहिनि से खाधे पीते जी शयुनि जा फोटो ईअं था रखनि ॼणो असां घर में पलाव खाईंदा अॼुकल्ह जेतिरी शहरनि तरक़ी कई आहे न ओतिरो मां सम्झा थी इख़लाक़ी तरह थोरो पोइते पइजी था वञनि कॾहिं का बिरयानी खुशबू पाड़े में वेंदी आहे बस खुशबू वई सिंधी दे बाक़ी माना ॾियण खां वरी बस
थोरी वधीक जेका आहे सभु मतलब सुञाणी हुजणु लॻो खपे इहा बि असांजी हिकिड़ी रीत रस्म अथव असांजे ॻोठनि में त इहो ई थींदो अगरि हिकिड़ो घर ॾींदो त ॿिए खे ॾींदो ईअं ख़बर अथव चेंजिंग थींदी अगरि हुन ॿी शइ रधी आहे हुन ॿी त हिकिड़ो माना पंहिंजे कल्चर खे हिकिड़ो माना चवण मक़सदु इहो आहे त कंहिंखे वाङण न वणनि त पोइ उहो ॿी का शइ एहसास खाए करणु वॾी ॻाल्हि हूंदी आहे सही सही न इहे शयूं आहिनि हाणे बि ॻोठनि में आहे, शहरनि में। यादगिरियुनि में नथा हिननि खे रखी अदी सघूं असल में छा आहे त हाणे गोड़ पचे थो दादा ॾियूं था असां न, पर हाणे ॾिसो, शहरनि- कराचीअ शहरनि में में न ई आहे आहे। रेशो इहो, कराची जो जेके पाण ज़िक्र कयूं शहरनि में कराची में न आहे बिल्कुलु शहरनि में ई आहे त भर वारो जेको रहे थो उनजी ख़बर ई न आहे त केरु अगरि छा ठीक कंदो बि केरु न आहे साइड वारे घर में त ॿिए खे ख़बर आहे पर कोशिशि कयूं था पिया त इहे शयूं ख़तमु न थियनि ऐं हा, इहे बिल्कुलु। नामुमकिन शयूं न आहिनि अॼु बि असां दर खड़काए जेको भाॼी पचायूं था उहो ॾियूं था पिया साम्हूं वारनि खे जॾहिं रोज़नि में बल्कि तव्हां ॾियो था साम्हूं वारा ॾिंदा हा उहो बि ॾींदा मतलब रेशो इहा बि ॻाल्हि पुछा कयूं न रेशो घटिजी वियो आहे अवल न ॾींदा हाणे ॾियनि था पिया अच्छा। ऐं इहा शइ का ख़तमु थियण वारी न आहे सही रोज़ा था अचनि त बाक़ाइदा शाम जो डिश तयारु थी था अचनि बल्कि उहो त हिकिड़ो अलॻि एतमाम आहे पर हूअं जेको आहे आम न हू आम ॾींहंनि में रेशो घटि आहे पहिरियां खां आम ॾींहंनि में। पहिरियां खां घटि आहे हा ईअं आम ॾींहंनि में हाणे पर घटि आहे जेको महसूस करे थो त इहो रेशो बसि घटि इहो आहे न, तव्हां जे उहो पाड़े में रहो था घर उते वठिणो पवंदो जो अधी चए थी त असां ॾींदा आहियूं न ख़बर पए सही ॻाल्हि कई अथव तव्हां पर उहो तव्हांखे पचाए ॾियणी पवंदी न ईअं न त पोइ वरी 2-3 ॾींहंनि खां पोइ भाॼी तव्हांखे कान ॾींदव हा न असल में छा आहे त नहीं, नहीं, ॾियण वठण जो चाह न पर इहा पराई भाॼी मिठी छो लॻंदी दादा आहे इहा ॿी ॻाल्हि हिकिड़ी मां ॿुधायां साग जेको आहे न असां कुझु ॾींहं अवल पाड़े वारनि खे न सुखड़ी करे साग सखर मां पचाए खणी आयसि मां अच्छा, अच्छा। सुखड़ी करे उहा जेका पाड़े वारनि खे नी त उहो नॉन सिंधी न हुया खाई शाम जो वरी उहा आई चए पई बहुत मजे की चटनी आपने भेजी थी मुझे बहुत मजे की थी मां चयो जेका चटनी सॼो ॾींहुं पचे उहा चटनी थी थिए पई पोइ उनखे सम्झायो मतिलबु उन्हनि खे साग जी ख़बर न आहे त साग छा आहे ॿियनि जी ख़बर उन्हनि खे न आहे हाणे पाण भोग टका पंहिंजी जॻह ते पर हिन वक़्तु असांखे सिंध जे सुरीले रागी बि असांखे जॉइन कयो आहे उनजी वॾी महिरबानी आहे जंहिं असांखे क़ीमती वक़्तु ॾिनो आहे थोरी देरि पहिरियां शाहिद अली बंगवार साहिब ॿुधोसीं ऐं हिन वक़्तु जेको असांजो सम्झो कलाकार सुहिणो फ़नकार असां सां गॾु आहे पाण तमामु घणा सुठा ऑडियो एल्बम उन जा आयल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ फ़नकारनि सां उन्हनि ड्यूट बि ॻायो आहे दो गाना जेके अॻे पाण ॿुधंदा हुआसीं उन्हनि में बि तमामु घणी जेका आहे असां परफॉर्मेंस उन्हनि जी पाण ॿुधीसीं उनजो आवाज़ु ॾाढो सुहिणो आहे अॼु असांजे प्रोग्राम में परे खां कई आयो आहे उनजी वॾी महिरबानी आहे तव्हां ऐं असांजो ॼातल सुञातल फ़नकार आहे भलीकार चऊं था साईं असलम राई साहिब खे असलम साईं भलीकार ख़ुशि आमदीद कीअं आहियो साईं ठीकु आहियो अल्लाह पाक जा करोड़ एहसान तव्हां ख़ुशि आहियो वॾी महिरबानी इलाही ॾींहं खां पोइ ज़ियारत नसीब थी आहे हा किथे साईं, वियो बसि भला? इहो कोरोना जे ख़ौफ़ में मरतल हा, हुयो कोरोना ॿाहिरि थोरो। वञण न पिया ॾियनि छा करो हा कोविड जो सिलसिलो हुयो जिते किथे अॻे त बसि ईंदा हुयो निकिता फेरो कोन्हे। कंदा हुयो हाणे माना छो अचण बि छॾे वई उन वांगुरु ज़ख़्मी चांडे वांगुरु हा कुझु हालात बि अहिड़ा जेका रहिया अच्छा। त पोइ दूरियूं तॾहिं थियूं बाक़ी इंशाअल्लाह अल्लाह कदो त अहिड़ी नौबत बाक़ी कान नौकरी हूंदी तले थी न हा हले पई उस्ताद आहियो न अल्हम्दुलिल्लाह उस्तादनी लॻी पई आहे सदाईं शुक्र स्कूल अल्लाह बंदि आहिनि हा? न ॾिसो न तालीम त वञे थी पई ॾींहों ॾींहुं पोइते थींदी तालीम त कान बची आहे वञी पर इहे जेको आहे सो करंट सिचुएशन जेके हालात आहिनि पोइ उन खे फेस बि करिणो आहे सही सही हा न जेतिरो विथी आहे इंसान जी त उन सां पंहिंजे हथ बचाव बि आहे सही सही हा जेकॾहिं ॾिसिजे त इहा गवर्नमेंट जी पॉलिसी तमामु सुठी आहे जेकॾहिं असां ईअं न कंदासीं त मे बि मुमकिन आहे त असांखे को नुक़सानु पहुचे माशाल्लाह सो अलाह साईं तव्हांखे बि सलामत रखे असांजी संत सभा जहिड़ी सलामत रखे असांजी धरतीअ खे असांजे शाइरनि खे अदीबनि खे रब पाक तव्हांखे ॾींहं ॾे तव्हां ख़ुशि आहियो चङा भला आहियो साईं दऊं लई अलाह साईं तव्हांखे आबाद रखंदो वॾी महिरबानी ॾिसण लायूं लख महिरबानी मान बख्शो तव्हांखे अजरक जो तोहफ़ो ॾिनो पर मूंखे बि इने पहुची वियो न हा जी बिल्कुलु यकीन कयो दिलि वटां हुयो मां चई न पियो सघां पर साईं जन पाण इहो अहसासु कयो ऐं हिन जूं मोहबतूं आहिनि ऐं साईं ओॾे अज़र जोकी साहिब खे मिलियो हा आहे अज़र साहब खे बि बिल्कुलु वाह वाह माना बाक़ाइदा अॼु साईं वॾो इतमाम कयो आहे बेग इहा काथे लिकाए रखी अथव सो साईं माना तव्हां कीअं ध्यानु चुकरायो पाण ॾेई माना इहो कीबोर्ड जो पीस ॿुधो अथव दुआ क़बूल थी वई मां दुआ बि अलाह रोए माणे ले दिल में अजरक ॾे साईं ॾिसो ही असांजे तोहफ़े में हिन अजरक जो एॾो वॾो शान आहे जो असां हिकु पंहिंजी मैयत खे बि ॾींदा आहियूं असां घोट खे बि पढ़ायूं असां न्याणी जे मेड़ थी वञूं किॾे न्याणियुनि खे बि पढ़ायूं इज़त बख़्शण जे लाइ के महिमान खे पढ़ायूं हर पासे हिन जो मान आहे बहरहाल नहीं माना थोरी देरि कयो आहे त ई माना मोहरम साहिब रोई पियो आहे
न मां महसूस कयो न जे न मिले हा त रोई पवा न मां महसूस पाण कयो त ॿियनि सभिनी खे अदी त अजरक जी ड्रेस पाए आई ॿी सभिनी खे अजरक उड़ायल हुयो मुहर्रम माना हिकिड़ो त प्रोग्राम जो अहम रोल आहे त उनजो वरी ॿी ॻाल्हि तव्हां ॿुधायां सची ॻाल्हि तव्हां ॿुधायां तव्हां जीअं स्टूडियो में दाख़िल थियो न इलाही माण्हू खे अजरक पातल हुई पहिरियां हुन लाइ छॾी पाण साईं अच्छा हिकिड़ो मिंट इरशाद अथई चयूं अजरक पातल हूंदो साईं न ॾींदो इस्माइल साहब मां हिकु अर्ज़ु कयां इरशाद हिते पंहिंजो अजरक ॿिए हमरा खे ॾिठो न मां पाण गवाह न हूंदो अहिड़ी ॻाल्हि कान्हे न बहरहाल इहो मोहबत हुअणु सही सही मोहबत अच्छा इस्माइल हूअं तव्हांजे जेको शॉप आहे तव्हांजो सिवाइ टोपी अजरक हथ जा इहो हुनर या ॿियो कुझु बि आहे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं वठी सघूं था सभु कुझु आहे रिलियूं बेडशीट एंटिक जा पीस उनखां अलावा सकाफ़ती वेस वॻा ऐं अधी त हाणे माना हाई लेवल ते कमु करे पई असांजो कमु जेको आहे सो माना पब्लिक खे डायरेक्ट जेका का शइ खपे थी ठहियल वेस वॻा मिसाल 500-600 खां शुरू थींदो 5000 ताईं जो हूंदो हर शइ मौजूदु आहे पर कंहिं कस्टमर किथां खां फ़ोन कई त मूंखे फलाणी शइ खपे थी त उहा असांखे उनखे प्रोवाइड करे ॾींदा आहियूं हाणे दौर जदीद दौर आहे हाणे व्हाट्सअप ते उहा शइ मोकिले ॾियो हैदराबाद मोकिले ॾियो तव्हां सक्कर मोकिले ॾियो लिबास जे सिलसिले में तव्हांजो शॉप वधीक कमु करे थो लिबास हर शइ मौजूदु आहे ठिकर जा थांव ऐं ॿियो सम्झो फर्नीचर वग़ैरह न आहे छो त मुंहिंजी शॉप नंढी आहे दिलि त वॾी आहे पर शॉप जेका आहे सा 10 बाय 12 फुट जी आहे हाणे उन में जेतिरो सामान अची सघे थो ईअं थी वेंदो आहे त कॾहिं कॾहिं सॼो सामान भरिजी वेंदो आहे सॼो ॿाहिरि वरी तव्हां वरी मोहबती माण्हू आहियो त 4-5 माण्हू बि वेठा हूंदा त पोइ न वेठा त कोन हूंदा आहिनि उन्हनि ॿाहिरि महिमान अची वेंदा आहिनि त असां ॿाहिरि विहारे छॾींदा आहियूं अंदरि दुकान में जॻह ई कान थी बचे भई पर इहा ज़रूरु आहे महिमान अचण वारा अचनि पिया ऐं रोज़ 2-4 महिमान असांजा अचनि पिया ऐं अलाह जी महिरबानी सां अमेरिका कैनेडा ऐं ॾिसो कैनेडा इहा मोहबत आहे माण्हुनि जी न मां अलाह जो शुक्र अदा कंदो आहियां त केरु कैनेडा खां आयो हुन फ़ोन करे थो त मां शॉप तव्हांजी ते ईंदुसि साईं जेका शइ खपे मां तव्हांखे मोकिले ॾियां न असां तव्हांजी शॉप ते ईंदासीं अमेरिका मां साईं इसाक तुन्यो आयो या कैनेडा मां साईं आजन कलोड़ो आयो मुंहिंजी शॉप ते अची वेंदा असांजा काफ़ी दोस्त आहिनि का शइ खपे थी न असां अचूं था त माना अची ॾिसी वेंदा त आया मां केतिरो कमु थो कयां पोइ ॻाल्हि हले पई साईं असांजो असलम राही उस्तादु आहे त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई त सकाफ़त रुगो असांजा वेस वॻा कोन्हनि सकाफ़त असांजी रहणी कहणी असांजो उथणु वेहणु उन सां गॾोगॾु असांजी ज़बान अदब अख़लाक इहे सभु शयूं आहिनि पर मां हिते मिसाल ॻाल्हि हले पई बर्थ जी हथ जे हुनरनि जी पर मां चाहींदुसि त मां इहा ॻाल्हि ज़रूरु कयां त जेकॾहिं असां पंहिंजी ॿोली असां न ॻाल्हाए सघूं असांजा औलाद या असांजो जेको ॿी औलाद आहे उहा सिंधी ॿोली उनखे नथी अचे त पोइ उनजो कसूरवार केरु थींदो छा उहो ॿारु असांजो सचल खे पढ़ी सघंदो असांजो ॿारु शाह लतीफ़ खे पढ़ी सघंदो जॾहिं उहो इन्हनि खे न पढ़ी सघंदो त पोइ हुनखे सिंध जे बारे में सिंध जे रवायतुनि जे बारे में कीअं ॼाण पवंदी त मां तव्हांजे चैनल जे तवसुत सां ऐं मौक़ियो आहे त मां ॻाल्हायां त इहो ख़ुदारा ईअं न वञो त मुंहिंजो ॿारु जेकॾहिं इंग्लिश मीडियम में पढ़ंदो त हे वॾो ऑफिसर थी वेंदो जेकॾहिं सरकारी स्कूल में पढ़ंदो त हे पोइते रहिजी वेंदो अहिड़ी का ॻाल्हि कान्हे असांजा गवर्नमेंट जा स्कूल तमामु बहितरीनु स्कूल अथव मां जंहिं गवर्नमेंट जे प्राइमरी स्कूल मां पढ़ी आहियो आहियां उनजो नालो आहे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल फुलजी स्टेशन ऐं मां हींअर दावा सां थो चवां त सॼी सिंध में उहो पहिरें नंबर ते आहे उहो इन करे मां पहिरें नंबर ते थो चवांसि त हाणे ताज़ो जज अची छापो आयो जज हुन सां गॾु डीओ हुयो हुन सॼो स्कूल विज़िट कयो जॾहिं डिसिप्लिन हुननि ॾिठी ऐं हुननि चयो त प्राइमरी स्कूल आहे हिन में त साइंस लेबोरेटरी आहे जेका हाई स्कूल में हूंदी आहे हिते त लाइब्रेरी बि आहे ऐं हुन लिखियो त मां सॼी सिंध में किथे बि अहिड़ो स्कूल न आहे त मां हिन तव्हांजे चैनल जे तवसुत सां मयारी स्कूल आहिनि त महिरबानी करे पंहिंजनि स्कूलनि जी मालिकी कयो त इहे बहितर थियनि बहितर तॾहिं थींदा जॾहिं तव्हांजी औलाद उते पढ़ंदी हूंदी तव्हां वञी चओ त सही स्कूल विज़िट बि कयो पर तव्हांजो ॿारु कंहिं ॿिए प्राइवेट स्कूल में थो पढ़े तालीम मयारी ॿियो ख़र्च बि तव्हांजो न थींदो
2.5 करोड़ आबादी कराची आहे इहा असां सिंधी सफ़ीर आहे कल्चर जो साईं ऐं मां मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे साईं असांखे काफ़ी में महिमान करे ॿी ॻाल्हि आहे सिंधी कल्चर खे जेको प्रोमोट कयो आहे न त साईं मां सुरूर थो पेश कयां तव्हांखे बजर कढणो अथई या भला साईं हूअं अॻु में ॾिनो हूंदईं असां कोठाई संजीदा थी करे शहर आहे खुशी तकरीबन 20 किलोमीटर परे 17 किलोमीटर ऐं हीअ साईं सफ़ीर जो किरदारु अदा करे थो ऐं पूरी दुनिया में रोशनास पियो थो कराए कल्चर खे असांखे हिन खे ऐं हीअ मां तमामु जाखोड़ी माण्हू आहे जाखोड़ी इंसान न त मां साईं जी ॻाल्हि कटियां थो मां उन्हनि उस्तादनि खे सलाम पेश कयां थो जेके जहिड़ो फुलजी स्कूल आहे अहिड़नि ॿियनि स्कूलनि में बि आहिनि के उस्ताद त आहिनि पघारूं त तमामु घणियूं था कनि पर स्कूल में नथा वञनि गैर हाज़िर था रहनि उन्हनि खे अलाह ताला हिदायत ॾे ऐं पर जेके उस्ताद पंहिंजे स्कूल खे चङी तरह संभालनि था जीअं मुंहिंजो स्कूल आहे उते आहे असांजो उस्ताद साईं नियाज़ अबड़ो जेको IBA जो हेडमास्टर आहे ही नौजवान आया आहिनि IBA जा जेके बि हेडमास्टर सॼी सिंध में अथव मां एजुकेशन सां मुंहिंजो तालुक़ु न आहे पर मां जिथे जिथे वियो आहियां मां कासिमाबाद में हिकिड़ो नियाणियुनि जो स्कूल हो उते वियुसि उते अती रफ़िया सूमर हुई शायदि उन जहिड़ी तरह स्कूल खे मेंटेन कयो जहिड़ी तरह माण्हुनि खां फंड वठी उन्हनि खे करे पिए त ही माण्हू नौजवान आया आहिनि ऐं हिन खे तालीम खे या पंहिंजे कैरियर जे तौर ते वधाइनि पिया त मां सिंध गवर्नमेंट खे गुज़ारिश कंदुसि त जिते हेतिरा सारा माण्हू परमनेंट करे छॾिया ते IBA जा जेके कंटेक्ट वारा उस्ताद आहिनि इन्हनि खे ॾियो उस्ताद हेडमास्टर तॾहिं थींदो आहे जॾहिं उहो हेठां खां ईंदो जॾहिं रिटायर थियण वारो थींदो सीनियर थी वियो हुनखे हेडमास्टर करे छॾियऊं ऐं ईअं कोन्हे त को जेके बि सभई आया त अची माना मुंहिंजो हेडमास्टर हूंदो साईं बहादुर ख़ान सरास वॾी उमिरि में बि हू उतां ई रिटायर थियो पर हू माना क्लास वठंदो हुन खां पोइ असांखे एक्स्ट्रा टाइम में पढ़ाईंदो हो अहिड़ी तरह ई जेके नौजवान आया आहिनि IBA उन्हनि खे जेके परमनेंट ऐं मां जेके स्कूल मां ॾिठा आहिनि उन्हनि हेडमास्टरनि जा मां पंहिंजे स्कूल जे जॾहिं बि वेंदो आहियां एॾो शानदार स्कूल आहे मुंहिंजी दावा आहे मां सॼी सिंध खे गुज़ारिश थो कयां त अचो ऐं फुलजी स्कूल खे ॾिसो ऐं उन ते ॿिया उस्ताद उन नक्शे क़दम ते हलनि असां पंहिंजे ॿारनि खे हली खां शाइरी ॿुधूं हा छो त ही शाइर आहे त माना ही सॼी डायरी लिखी आई आहे अञा हिकिड़ो सिर्फ़ु ॿुधो आहे अञा गुलशन सॼी डायरी खणी आहे असां हिकु सिर्फ़ु ॿुधो आहे शाइर जो दर्द शाइर ई सम्झे सो ॿुधायो वरी ॿुधायो माशाल्लाह गज़ल आहे जोश खपे वलवलो खपे जोश खपे वलवलो खपे क़ौम जो को काफ़िलो खपे वाह 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 जोश खपे वलवलो खपे क़ौम जो को काफ़िलो खपे नेस्त नाबूद करे दुश्मन खे लीडर कोई भरजलो खपे जोश खपे वलवलो खपे क़ौम जो को काफ़िलो खपे वाह वाह हर तरफ़ नओ जज़्बो हुजे हर तरफ़ नओ जज़्बो हुजे मुहिम जो को मरहलो खपे जोश खपे वलवलो खपे क़ौम जो को काफ़िलो खपे वाह 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 धरती रोए रड़े छो धरती रोए रड़े छो होशियो वारो हौसलो खपे जोश खपे वलवलो खपे क़ौम जो को काफ़िलो खपे मीठ मोहब्बत में रहो सभु मीठ मोहब्बत में रहो सभु मोहब्बतुनि जो बस मामलो खपे जोश खपे वलवलो खपे क़ौम जो को काफ़िलो खपे एको इत्तेहाद ताक़त वॾी आहे वाह वाह एको इत्तेहाद ताक़त वॾी आहे हरगिज़ न हिक ॿिए में फ़ासिलो खपे जोश खपे वलवलो खपे क़ौम जो को काफ़िलो खपे नेस्त नाबूद करे दुश्मन खे लीडर कोई भरजलो खपे वाह 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 इस्माइल तव्हांजे शान में हिकिड़ो शेर थी वञे सो साईं असांजी दिलि जी तर्जुमानी आहे तव्हांजे नाम तव्हांजे प्यार जी रुगो पक खपे तव्हांजे प्यार जी रुगो पक खपे ॿियो कुझु न खपे हिकिड़ो अजरक खपे सो साईं हिन वक़्तु असलम राई साहिब असां गॾु आहे सो ॿुधूं था सुठो को कलाम तो अॼु पेरोडीअ जे मूड में आहे वाह 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 कयो साईं सिंध समूरी सिंध समूरी सिंध सजी सुरहा
सिंध भिटाय घोट जी सिंध भिटाय सां सिंध भिटाय घोट जी सिंध भिटाय साण मौज भरो मेहरान सदा वहे मुझी सिंध में
साईं वाह वाह साईं वाह साईं वाह असलम राई साहब ॾाढो ज़बरदस्त मुंहिंजो नालो बि लिखी छॾ हिन में वाह ईअं न हा गॾिजी बाबा सिंध जे मसइले में सभु गॾिजी हूंदासीं नंढी साई वठूं था मोटी अचूं था तव्हां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में ऐं ॾाढो सुठो कलाम ॿुधोसीं असलम राई साहिब जे आवाज़ में ऐं असां वटि जेकी फ़नकार अचनि था उहे हस्बे मामूल जेकी कलाम तमामु घणा पॉपुलर हुजनि था उन्हनि खे ॻाइनि था सो असलम साईं हिकिड़ी पुराणी यादि ताज़ी करे छॾी असांजी ऐं हिकिड़ो ॾाढो सुठो कलाम असांखे ॿुधाई असांजा जज़्बा गरम थी विया वरी ऐं ॿीहर असां वरी हिकिड़े जोश जज़्बे सां अची वियासीं प्रोग्राम जीअं जीअं लम्हा गुज़रंदा वेंदा आहिनि त के माण्हू महसूसु कंदा आहिनि त शायदि असीं डाउन थी विया आहियूं पर ईअं हरगिज़ बि न आहे असां उन ई जोश जज़्बे सां सॼा सकाफ़ती प्रोग्राम कंदासीं ऐं सुभाणे न परीहं जेको असांजो काज आहे ख़ासि तौर ते जेको परीहं जो प्रोग्राम आहे उहो तमामु घणो ॾिसण वटां हूंदो उन में तमामु घणा रंग हूंदा ऐं उहा नशियात जेका आहे उहा असांजी तमामु घणी डिघी नशियात हूंदी ऐं तव्हां शाम ताईं उन नशियात खे ॾिसी सघंदव सो तव्हां असां सां जुड़ियल आहियो तव्हांजी वॾी महिरबानी आहे ऐं असां सां जेकी मौज़ूद महिमान गॾु आहिनि उन्हनि सां बि पाण कचहरी कयूं था ऐं अदी अतिया खां पुछा कयूं था अदी अतिया तव्हां पाण को कमु कयो अथव हुनर प्यार हूंदो ऐं जेके ईंदो असल में उहो सुठे नमूने सां करे सही इन शइ सां मूंखे प्यार आहे शौक़ु बि आहे पहिरण जो बि आहे ऐं ज़ाहिर आहे सभु कुझु ईंदो ई आहे सही जेकॾहिं उहा उन शइ जी वधीक ॼाण हूंदी न त उहा क्वालिटी बि उन कम में अची थी वञे सही सिर्फ़ शौक़ जी ॻाल्हि न आहे उन में क़ाबिलियत हुजणु तमामु ज़रूरी आहे आइडियाज़ कीअं ईंदा आहिनि ज़हन में त हीअ नई डिज़ाइन ठाहे आइडियाज़ इहो या मुख़्तलिफ़ शयूं ॾिसी करे वरी चवंदा आहियो त हीअ सुठी न आहे हिनखे जेकॾहिं हीअं कजे हा त अञा बहितर हुजे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे बिल्कुलु ईअं हूंदो आहे त भर्थ गज जेके आहिनि उहे त 7 सालनि खां असां वटि आहिनि पर जेको जदीद फैशन हले थो उन में उनखे कीअं उनखे फिक्स कजे त उहो मॉडर्नाइज़ बि नज़र अचे त इहा सॼियूं शयूं जेके आहिनि शौक़ु ऐं मोहबत जो नतीजो आहिनि जो ड्रेसूं ठहंदियूं थी वञनि ऐं इहो को अहिड़ो ॾुखियो कमु न आहे ज़ाहिर आहे पाण बि पाण जा शौक़ीन आहियूं त उहा शइ वरी आसानी सां थी वञे वरी नई जनरेशन खे बि ॾिसूं था त उन्हनि खे कहिड़ी शइ पसंदि आहे उन्हनि मां थोरो पीस बि खणी असां साइड में आणूं था का मामूली शइ बि हिकिड़ी ट्रेडिशनल ठाहे था वठूं त उहा सॼी ड्रेस जो लुक ई चेंज थी वञे सही अदा रसूल भई साहब सहाफ़त जो किरदारु सकाफ़त जे वाधारे में कहिड़ो आहे भला शूट करणु मीडिया खे सही प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया इन भरपूर किताब आहे 2009 खां सही ऐं मां सम्झां थो त इहो ई असर आहे इहे वेरिएशन आहे त पूरी दुनिया में कल्चर डे वॾी जोश जज़्बे सां लाहौर मल्हायो अलहमरा में मतिलबु पूरे पाकिस्तान मल्हाए पियो वञे 2009 में शुरूआती इंटरनेशनल बि मल्हायो थो वञे 5 मुल्क ते अहिड़ा कैनेडा अमेरिका जर्मनी यूरोप कंट्रीज़ में ऐं मां 7 सालनि खां कराची में इवेंट ऑर्गेनाइज़र आहियां त ईअं सम्झो 7 सालनि में 11 अवार्ड तक़रीबन म्यूज़िकल माइक तव्हांखे मिली सम्झी वञो तव्हां ॻाइणो बि अथव हा त म्यूज़िकल शो जो कंदो आहे त मुंहिंजे का पेरेंट्स थींदा त उन सिंधी अजरक ई नुमायो हूंदो आहे ऐं मुंहिंजे म्यूज़िकल शो में सिंधी सकाफ़त जा गाना हूंदा आहिनि बाक़ाइदा 11 जेके असां 11 प्रोग्राम कया आहिनि म्यूज़िकल शो जे वार तक़रीबु असां सिंधी माना हिकु कल्चर खे फोकेत ॾिनी आहे ऐं पहिरियों ॾियणु घुरिजे असां पंहिंजे घर जा बाच असां ॾींदा ॿियो केरु ॾींदो पाड़िया त कोन ॾींदो न त अहिड़ी तरह मुंहिंजो मैगज़ीन अचे थो हर ॿिए महीने त उन में सिंधी में या उर्दू में या अंग्रेजी में हिकु आर्टिकल ज़रूरु हूंदो आहे टाइटल स्टोरी हूंदी आहे सिंधी सकाफ़त ते तहज़ीब ते तमदुन ते अदब ते असां ख़िदमत कयूं पिया था त पोएं साल बि असां कल्चर डे कयो पंहिंजो 15 डिसंबर 2019 ते आर्ट्स काउंसिल में टोटल जेके बि माण्हू आहे 250 या 400 सभिनी खे अजरक टोपियूं हुयूं माना सिंध कल्चरल शो त उन में असांखे वॾी कामयाबी मिली ऐं असां हिकिड़ो नंढिड़ो माण्हू जेको थींदो आहे पंहिंजा असां कमु पूरो कयूं पिया था ऐं असांखे इहा सिंधी क़ौम खे त पाण खे मुतहद कनि मुनज़म कनि
असां 1 तारीख़ मल्हायूं था, हिकु ॾींहुं जी ॻाल्हि न आहे, ही 365 ॾींहनि साल में असांखे मुतफ़िक़ थियणो पवंदो आहे ॻाल्हि ते, त असां हिक ॿिए खे भरपूर सपोर्ट कंदासीं, असां मुतहद थींदासीं त असांखे केरु कुझु नुक़सानु पहुचाए सघंदो, उहा हक़ीक़ी ॻाल्हि इहा अथव। जेसिताईं मुतहद न थींदासीं तेसिताईं असांजा हक़ बि फुरींदा, साज़िशूं करे कुझु अहिड़ा आहिनि असांजे माण्हू इहे ख़रीद करे थो वञे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन हिसाब सां पोइ इतिहाद कोन थियनि था, उहो भरपूर आवाज़ ऐवाननि ताईं कान थी पहुचे, त इन करे असांखे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त तमामु सिंधी इहो अहद कनि अॼु खां त असांखे सिर्फ़ु कल्चर ॾींहुं मल्हाइण सां गॾोगॾु असांखे मुतहद बि थियणो आहे, असां दुश्मन ॾेखारिणो आहे, हा ॿधी ॾींदासीं, ॿधी सबूत कंदा पेश कंदासीं, तॾहिं असां कामयाबु थींदासीं। इस्माइल साहब, अजरक माशाल्लाह उन में जा रंग ॾाढा सुहिणा, पर अजरक जो इस्तेमालु हाणे वाफ़र मिक़दार में थिए थो, ॿियनि शयुनि में बि हाणे त तव्हां ॾिठा पए, बल्कि तव्हां पाण ॿुधायो पए त डिज़ाइन मास्क जी बि अची वई आहे ऐं ऑर्डर अची विया आहिनि, अजरक जो इस्तेमालु ॿियो किथे किथे तव्हां पंहिंजी डिज़ाइनिंग में कयो आहे, बैग्स थी विया या इन खां वधीक कहिड़े टाए बि तव्हां ॿुधायो त मुतारिफ़ कराई आहे तव्हां? न बिल्कुलु इहे ई शयूं आहिनि, अॻिते ॾिसो हुन में जिदत आणणु नवाण आणणु, उन ते ज़हनी तौर ते त मिसाल कल्चर माइंड जेको माण्हू आहे, जीअं अॼु इहा ॻाल्हि पई कई त हुनजे ज़हननि में शयूं हूंदियूं आहिनि, मुंहिंजे ज़हन में बि शयूं आहिनि त माना उहे शयूं ॾियां ऐं मुनासिब क़ीमत ते मां उहे माण्हुनि ताईं, सिंध जे माण्हुनि ताईं उहे शयूं पहुचायां। हाणे असां कैनेडा में मास्क जो ऑर्डर हुयो, कैनेडा मोकिलियासीं ऐं काफ़ी सालनि खां हुयो त मां टाई जेका आहे उहा टाई इन करे पियो चाहियां त हिकिड़ो ॾींहुं न मल्हायूं, हिकिड़ो हफ़्तो न मल्हायूं, असां हमेशह का न का शइ, जेकॾहिं मां वेंदो आहियां ऐं त किथे नुमाइंदगी हुजे परे खां परे, त इहो सिंधी माण्हू लखनि में, त ईअं ई आहे त माना हिकिड़ो साईं हाज़र कलोड़ो कैनेडा में वेठल आहे, उहो फुल सूट पाए बि किथे बि न कैनेडा में सिंधी टोपी मथे ते हूंदसि, त माना इहा उनखे पंहिंजी धरती सां, पंहिंजी सकाफ़त सां मोहबत आहे, त मां इन तव्हांजे तवसुत सां सिंध जे माण्हुनि खे चवां थो त इहे सकाफ़त जा ॾिहाड़ा 2-4 ॾींहं न मल्हायो, पर इहो हमेशह सकाफ़त खे अपनायो त हीअ असांजी आहे, सुञाण आहे। ईअं ई उते साईं आजन कलोड़ो साहिबु अजरक जे मास्क जो ऑर्डर ॾिनो, ॿिए ॾींहं ते असां उनखे तयारु करे ॾिनासीं, पर उनखे कमर्शलाइज़ मां उहो कोन कयो, ऐं वरी उन चयो त भला हाणे त मोबाइल केसिंग बि अजरक वारा सभु कुझु अची विया, हर माण्हू, हर जॻह ते अजरक आहे, ॻाल्हि कान्हे। हाणे ॾिसो रेक्ज़ीन अचे थो, तव्हां रेक्ज़ीन मशीन में ॾियो, ॿिए पासे खां जेको बि तव्हां डिज़ाइन चाहियो त उहो अची प्रिंट थी ईंदो, तव्हां हुनजो बैग ठाहियो, का शइ ठाहियो, त माना हिकिड़े आसानी थी वई आहे। त अहिड़ी तरह सां अजरक आहे, अजरक तव्हां जेको पातल आहे इहो ओरिजिनल अजरक, ठपे वारो अजरक आहे जेको 13 मरहलनि में ठही अचे थो। हीउ जेको अजरक आहे उनखे वरी ॿीणी महिनत थी करणी पए, हिन जो जेको बैकग्राउंड आहे उहो ब्लू आहे, इन करे हीउ अजरक बि मख़सूस माण्हू मुल्क में पाइनि था पिया, ऐं अधी हथियात हिन जा अघु त वधियल आहे, त हू टे अजरक ख़रीद कंदो, हीउ हिकिड़ो अजरक मिलंदो। पर हिन विच में पाण ॻाल्हायूं था त मशीनी अजरक बि अची विया आहिनि, त उहे सस्ता बि मिलनि था, पर हथ जो हुनुर त पंहिंजी उनजी हिकिड़ी शाइनिंग पंहिंजी आहे, सो हाणे जेको ख़रीद न करे सघे त उहो भला मशीन वारो अजरक वठे छा करे। पर उहो हथ जो हीउ जेको अजरक जेको तव्हां पातल आहे या हीउ आहे, हीउ जेके कारीगर ठाहिनि था उन्हनि सां उहो ई अलमियो आहे जेको असांजी भर्थ वारी मायुनि सां आहे। मां वेंदो आहियां जॾहिं को शॉपिंग करण जे लाइ हैदराबाद में, त उते जॾहिं बि कारीगर ॾंढ ॿधी खणी ईंदो, 10-15 अजरक ॾंढ में अची ॿधियल हूंदसि पठाण वांगुरु, उहो खणी अची रखंदो, हुन सां गॾु गॾु बंदी बि कढंदो, त हू सेठ खे ॾींदो, हू ॾिसंदो, दाणा ॾिसंदो, चवंदो हा ठीकु आहे सही आहे, त हू वरी हुन बंदी में नोट कंदो, ऐं उहो हमेशह वांगुरु कर्ज़ी हूंदो आहे हुन सेठ जो। ऐं जॾहिं तव्हां हुनजा हथ ॾिसंदव त असांखे रोअण अची वेंदो आहे त हीउ जेको सुहिणो अजरक जंहिंजी असां तारीफ़ूं कंदे थकिजूं कोन था, त उनखे ठाहिण वारो उनजा हथ जेके आहिनि से केमिकल हणा हूंदा आहिनि, हू जीअं तव्हां गुली लॻल हुजे न ईअं हुजनि, ऐं माना सम्झो ॼण हुनखे केमिकल लॻल आहे, ऐं उहो माना ऐं उहे दिलि में बि ईअं ई आहिनि वीचारा,
कॾहिं कॾहिं वञणु थींदो आहे हाला वारी साइड त रोड जे विच किनारे ते विच वारे पासे ते किनारे ते न विच वारे पासे ते अजरक सुकण जे लाइ पिया हूंदा आहिनि ॾिसंदो आहियां त इलाही वॾी जफ़ाकशी 13 मरहला ने वॾी महिनत कंदा आहिनि उहे माण्हू ऐं मुआवज़ो उन्हनि जो बि थोरो ई थींदो आहे पर उहो छा आहे त हिकिड़ो ख़ानदानी पेशो आहे न उहे छॾनि कोन था त हाणे भला ठीकु आहे भला ॿियो कमु कीअं कयूं हाणे इहो ई त अजरक ई था ठाहियूं सही सही सुहिणो कलाम मरहलो आहे असलम राई साहिब जी आवाज़ में सुहिणो कलाम बिल्कुलु बिल्कुलु सही पोइ वरी कचहरी कंटिन्यू कयूं था वाह वाह कजो साईं टोपी जिंदाबाद 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 पटको पोती जिंदाबाद पटको पोती जिंदाबाद अजरक लोई जिंदाबाद 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 पटको पोती जिंदाबाद पटको पोती जिंदाबाद सांगियड़ा सब शादू हुजन शला सांगियड़ा सब शादू हुजन लोई लुंगी जिंदाबाद अजरक पोती जिंदाबाद जिंदाबाद पटको टोपी जिंदाबाद पटको पोती जिंदाबाद अजरक टोपी जिंदाबाद जिंदाबाद पटको पोती जिंदाबाद पटको पोती जिंदाबाद भूए जो हर एक भींड सलामत भूए जो हर एक भींड सलामत ओ भूए जो हर एक भींड सलामत भूए जो हर एक भींड सलामत धरती सर्दी जिंदाबाद अजरक टोपी जिंदाबाद जिंदाबाद पटको पोती जिंदाबाद पटको पोती जिंदाबाद अजरक टोपी जिंदाबाद जिंदाबाद पटको पोती जिंदाबाद पटको पोती जिंदाबाद शाल रहन मेहरान में मौजू 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 सिंधु मस्ती जिंदाबाद अजरक टोपी जिंदाबाद जिंदाबाद पटको पोती जिंदाबाद पटको पोती जिंदाबाद अजरक लोई जिंदाबाद जिंदाबाद पटको पोती जिंदाबाद पटको पोती जिंदाबाद बन्यूं बारा चौक चारा बन्यूं बारा चौक चारा ओ बन्यूं बारा चौक चारा बन्यूं बारा चौक चारा हाँ बन्यूं बारा चौक चारा बन्यूं बारा चौक चारा वाहन वस्ती जिंदाबाद अजरक टोपी जिंदाबाद जिंदाबाद टोपी पोती जिंदाबाद लोई पोती जिंदाबाद अजरक टोपी जिंदाबाद जिंदाबाद पटको टोपी जिंदाबाद पटको पोती
वाह साईं, ज़िंदाबाद ज़िंदाबाद। नंढड़ी साईं वठूं था, मोटी अचूं था, तव्हां सां गॾु हूंदो, असांखे यकीन आहे। ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। जी साईं, भली कार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में हिकु भेरो वरी मुज़ महिमान सां कचहरी हली पए सकाफ़ती हवाले सां। ऐं ख़ासि तौर ते अॼु पाण ॻाल्हायोसीं त जेकी असांजूं अदियूं, असांजूं भेनरूं, ख़ासि तौर ते ॿहिराड़ीअ में जेकी हथ जो हुनुर कनि थियूं, त उन्हनि खे कीअं प्रोमोट कजे ऐं ख़ासि तौर ते उन्हनि खे उजूरो मुआवज़ो जेको आहे उहो मुनासिबु नथो मिले। सो जेकी बि आउटलेट्स आहिनि या जेकी बि वॾा जेके कारोबारी हज़रात आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त जेकॾहिं ॿहिराड़ीअ मां का शइ वठो था तव्हां, त उन्हनि खे मुनासिबु उजूरो ॾींदा कयो। ऐं हिते त तमामु घणी अघ में असांखे उहे शयूं मिलंदियूं आहिनि, पर इस्माइल पंवर साहिबु ॻाल्हि कई त उते उन्हनि खे जेका रक़म मिले थी उहा इंतिहाई घटि मिलंदी आहे, जेका ज़रा सरासर नाइंसाफ़ी आहे। सो बहरहाल प्रोग्राम में आख़िरी लम्हा आहिनि। इस्माइल साहिबु आख़िर में वेंदे वेंदे के ख़ूबसूरत जुमिला को सनी हो जेको यादि रहिजी वञे त इस्माइल साहिबु असांजे प्रोग्राम में ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई हुई। बिल्कुलु सही। ऐं ॻाल्हियूं त इहे थी वयूं त असां पंहिंजे ॿोलीअ ते, पंहिंजी सकाफ़त ते, इन्हनि ते ध्यानु ॾियूं। ऐं हिते सॼो प्रोग्राम तक़रीबन ख़तमु थियण वारो आहे। ऐं शुरू खां वठी मुंहिंजी घरवारी प्रोग्राम ॾिसंदी हूंदी। इस्माइल खे ख़बर आहे त मुंहिंजी घरवारी टेलर बि आहे, डिज़ाइनर बि आहे। ज़ैनब टीवी ॾिसे पई वेठी, त मां उनखे बि थैंक्स चवंदुसि त मां जंहिं मुक़ाम ते पहुतो आहियां त मूंखे वॾी सपोर्ट कई आहे। ज़ैनब जो आहे, असां इलाही तारीफ़ तव्हांजी, मुंहिंजी तारीफ़ आदि ज़ैनब तव्हांजी वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। सकाफ़ती औरत जो हथु हूंदो आहे त यकीनन मुंहिंजे लाइ, मुंहिंजे कारोबार में, दुकान में, डिज़ाइनुनि में, हालांकि उहो आहे त टेलर, पर मुंहिंजे लाइ घटि कमु कंदी आहे। हाणे उनखे मां ज़ोर भरियो आहे त डिसंबर खां पोइ हू ॿियो कमु न कंदी, सिर्फ़ु पंहिंजी शॉप जे लाइ कमु कंदी। ऐं अॻिते जेकॾहिं मौक़ो मिलियो त हू वरी हुन कम खे अॻिते घणो वधाईंदी। त उहो मुंहिंजे हिन सॼे महिराण हैंडीक्राफ्ट खे अॻिते वधाइण में मुंहिंजी घरवारी ज़ैनब जो वॾो हथु आहे। त हू मूंखे सपोर्ट कंदी आहे, मुंहिंजी मदद कंदी आहे। व्हाट्सअप ते तस्वीरूं अचनि थियूं त हीअ ड्रेसिस आहिनि, त पोइ मां वरी उनखां पुछंदो आहियां त कहिड़ी ड्रेस ठीकु आहे, छो त मर्द खे ड्रेसुनि जे बारे में ख़बर कान हूंदी आहे, कपिड़ो त ॾिसी सघे थो, पोइ ॿुधाईंदी आहे त हे सही आहे, हे घुराए, हे घुराए, पोइ असां उहे ड्रेसिस घुराईंदा आहियूं। त माना उहो मूंखे मुंहिंजी घरवारी सपोर्ट कंदी आहे। ऐं लाज़मी आहे कंहिं न कंहिं माण्हू खे का सपोर्ट हूंदी आहे। तव्हां चओ पिया न केरु तव्हांखे रुकावट, मुंहिंजे लाइ का रुकावट कान्हे, घर हुजे या शॉप हुजे या मां फील्ड में हुजां। अच्छा अच्छा, रात फाश तो करे हमरा बिल्कुल सही तो माशाल्लाह मुंहिंजा 8 पुट आहिनि, 4 न्याणियूं आहिनि। न शादियूं 3 थियल? हा, शादियूं 3 थियल। माशाल्लाह माशाल्लाह। पोइ माना तव्हांजी कामयाबी में हथु हिकिड़ी माना ज़ाल जो आहे। हा, न उहा जेकी माना टेलर आहे न, उहो त हाणे लाज़मी आहे ताईं हेतिरा ॿार टेलर, बाक़ी टेलर माना इलाही आहिनि, बाक़ी रुगो टेलर ई टेलर आहे। अलाह साईं तव्हांखे 3 ज़ालुनि समेत सलामत रखे, सिहत ताईं सलामत रखे, ईअं जोश जज़्बो हुजे सकाफ़त जे लाइ। तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां आयो प्रोग्राम में साईं रसूल बख़्शना सां तव्हां प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया के शाबाशियूं शुरू कयां थो मां, सिंधी प्रिंट मीडिया के इलेक्ट्रॉनिक मीडिया के वॾो किरदारु कयो अथनि। ऐं 2009 खां हक़ीक़त अथव इशा साहिबु, 2009 खां पहिरीं जेको हैंडीक्राफ्ट जे हवाले सां मर्कज़ जेको हाल आहे, इहो कारखाना बंदि थी विया, बेरोज़गार थी विया मज़दूर। हे 2009 खां जेको सिंध कल्चर डे मल्हाइण शुरू थियो आहे, त हाणे इहे कारखाना आबाद थी विया आहिनि ऐं हमेशह आबाद रहण, कारोबार में वधीक इज़ाफ़ो थियो आहे ऐं ख़ुशहाली आई आहे। ऐं मुंहिंजो इहो जेको पैगाम हूंदो त सिंध सलामत ता क़यामत तक, ऐं सिंधी कल्चर डे जो जश्न मल्हायूं था, मुंहिंजी सिंधी क़ौम खे इहा इल्तिजा आहे, इहा गुज़ारिश आहे त ख़ुदा विछा विसारियो, दुश्मनियूं ख़तमु कयो ऐं कारोकारी जहिड़ियूं रस्मूं ख़तमु कयो। 365 ॾींहं इन मोहबत भाईचारे खे अॻिते वधायो। ऐं
मुतहद थियो ऐं ॿधी जो सुबुह थियो। 52 वारी वाट जहिड़ा छॾियो 52 वारी छो सही त असांजी क़ौम में जज़्बो जोश वॾो आहे। सही सिर्फ़ु मुतहद थियणु ज़रूरी सही आहे। भई, जोश सां गॾु होश बि हुजे। हा मुतहद ॿई थिया कम सही। त इंशाअल्लाह ताला असांखे का बि दुनिया जेके दुनिया जी का बि ताक़त आहे या काई अंदरूनी बैरूनी हुजे चाहे असांजा पंहिंजा माण्हू हुजनि असां शिकस्त न ॾेई सघूं छो ॿधी में ताक़त आहे ऐं ताक़त अमली मुज़ाहिरो करणु घुरिजे। सही सही सही। अदी गुलशन सिंधू खां शाइरी वसीले पैगाम ॿुधंदासीं। तव्हां शाइरी पंहिंजी चूंडियो त कहिड़ी ॿुधाईंदो तेसी ताईं अदी अतिया तव्हां आख़िर में को सनियो ॾियणु चाहींदियूं? बसि मां इहो चवणु चाहींदमि त असांजी जेका असांजी जनरेशन आहे असां जो ईंदड़ नस्ल आहे इन में इहे जेके पोइ पाइणु हुजे खाइणु हुजे खाधा हुजनि रीतूं रस्मूं हुजनि असां पंहिंजी ईमानदारी सां पंहिंजी नस्ल में मुंतक़िल कयूं त जीअं अॻिते हली उन्हनि वटि बि का शइ हुजे ॿुधाइण लाइ। असां वटि त घणो कुझु ई आहे। कोशिशि इहा आहे असांजी त इहो असां पंहिंजो कल्चर जेको आहे पंहिंजी आईंदड़ नस्ल में मुंतक़िल कयूं तमामु सुहिणे नमूने सां ऐं जेके रिच कल्चर आहे ऐं जेको ख़ुशीअ सां पाइनि ऐं अपनाइनि पाण। सही सही। अदी तव्हां ॿुधायो पंहिंजी शाइरी। अॼुकल्ह जेको बेटनि जा मसइला हलनि पिया था माना मां चवां थी त जीअं कल्चर डे हिकिड़े ई ॾींहं ते मीडिया हुजे अदीब हुजनि शाइर सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं रखियो थो वञे। इन मामले में जॾहिं असांजो को क़ौमी मसइलो अचे थो त अक्सर ॾिठो वञे थो त सभु को अलॻि अलॻि एहतिजाज वग़ैरह हर शइ इन में बि जेकॾहिं को इतिहाद हुजे त पोइ इन में को हर्ज बि न आहे त असां हिकिड़े ई वक़्तु हिक ई टाइम ते हिक ई ॾींहं ते सभु संतरो ॿधी बीहूं त को दुश्मन असांखे जेको आहे नुक़सान नथो पहुचाए सघे। गज़ल आहे जी जी। सकाफ़ती ॾिहाड़ो जो आयो आहे सकाफ़ती ॾिहाड़ो जो आयो आहे सभिनी गॾिजी मल्हायो आहे। सकाफ़ती ॾिहाड़ो जो आयो आहे सभिनी गॾिजी मल्हायो आहे। गीत ख़ुशीअ जा चोॾिस आहिनि गीत ख़ुशीअ जा चोॾिस आहिनि रब जो करम ऐं सायो आहे। सकाफ़ती ॾिहाड़ो जो आयो आहे सभिनी गॾिजी मल्हायो आहे। जोश में झूमन नचनि पिया सभु जोश में झूमन नचनि पिया सभु कंहिंजो ॻायो हो जमालो आहे। सकाफ़ती ॾिहाड़ो जो आयो आहे सभिनी गॾिजी मल्हायो आहे। अजरक टोपी पटको पाए अजरक टोपी पटको पाए हर चेहरो अॼु मुस्कायो आहे। सकाफ़ती ॾिहाड़ो जो आयो आहे सभिनी गॾिजी मल्हायो आहे। निंगरिन अजरक चुनरियूं ओढ़े निंगरिन अजरक चुनरियूं ओढ़े विरसे जो दर्स वरजायो आहे। सकाफ़ती ॾिहाड़ो जो आयो आहे सभिनी गॾिजी मल्हायो आहे। सभ खे ईअं भासे पियो अॼु सभ खे ईअं भासे पियो अॼु ईद जो ॾींहुं को आयो आहे। सकाफ़ती ॾिहाड़ो जो आयो आहे सभिनी गॾिजी मल्हायो आहे। सुञाणप आहे क़ौमुनि जी जा सुञाणप आहे क़ौमुनि जी जा सकाफ़त ई त कुल सरमायो आहे। सकाफ़त ॾिहाड़ो जो आयो आहे सभिनी गॾिजी मल्हायो आहे। सकाफ़ती ॾिहाड़ो जो आयो आहे सभिनी गॾिजी वाह वाह असां सभिनी गॾिजी मल्हायोसीं अॼु माशाल्लाह। वॾी महिरबानी अदी सिंधू तव्हांजी अदी अतिया तव्हांजी महिरबानी अदा रसूल बख़्श साहिब तव्हांजा कुर्ब लख थोरा साईं तव्हांजा बि वॾा वड़ वॾी महिरबानी ईअं प्यार वंडींदा कयो ईअं तोहफ़ा ॾींदा कयो लख थोरा सभिनी महिमान जा। असलम अली साहिब तव्हां खां आख़िर में वेंदे वेंदे सिंधु मिटीअ जो पंहिंजी धरतीअ जो गीत ॿुधंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां कीमत अॼु मज़ो आयो तव्हां सां मिलंदा आहियूं पर अॼु वरी तव्हांजी आङुरियुनि कुझु कमाल वधीक ॾेखारियो सुठो लॻो ॾाढो। सो अॼोको प्रोग्राम हिते पूरो थिए थो इंशाल्लाह हयाती बख़ैर वरी सकाफ़ती रंगनि सां टिमटार प्रोग्राम खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीराणी तव्हां खां हिते मोकिलाए थो। ख़्यालु कजो पंहिंजो उन्हनि जो बि जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे। जिए लतीफ़ जिए मिठी ॿोली सदाईं गॾु। असांजे प्यार जो तोहफ़ो इरशाद साहब असांजे प्यार जो तोहफ़ो क़बूलींदे त ख़ुशि हूंदे असांजे प्यार जो तोहफ़ो क़बूलींदे त ख़ुशि हूंदे गुलाबी गुल ऐं गुलदस्तो क़बूलींदे त ख़ुशि हूंदे उथो 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 हा उथो उथो धरतीअ जा वारिस उथो 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 धरतीअ
जा तोता उथो पिटाई जो सॾु आहे सिंधड़ीअ जो सॾु पिटाई जो सॾु आहे अमड़ जो सॾु पिटाई जो सॾु आहे जीजल जो सॾु उथो उथो धरतीअ जा वारस उथो 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 धरतीअ जा तोता उथो 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 धरतीअ जा जोधा उथो 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 मोख्यो मियाणी उथो केटी पंहिंजी बचायो उथी पो सिंधी टोपी पोती बचायो उथी पो रती केटी साईं रती केटी पंहिंजी बचायो उथी पो सिंधी टोपी पोती बचायो सिंधी पोती टोपी बचायो उथी पो उथो 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 धरतीअ जा वारस उथो 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 धरतीअ जा जोधा उथो जो सॾु आहे अमड़ जो सॾु पिटाई जो सॾु आहे जीजल जो सॾु उथो उथो धरतीअ जा जोधा उथो 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 धरतीअ जा वारस उथो 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 धरतीअ जा तोता उथो 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 धरतीअ जा वारस उथो
जो पखी अखेर मां उडरे थो हरी नारी रब खे संभाले निकरे थो हुन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घरे थो